मैडम लाइव आहियूं। जी जी दोस्तों जीएस सिंधी ॿोली अॼु असां जेको आहे सो सिंधी ॿोली में थींदड़ नॉवलनि जे हवाले सां तेरहीं स्ट्रीम में लाइव आहियूं। अॼु जेको असांजो मौज़ू आहे उहो आहे मक्खी खां मोकिलाणी नॉवल। ऐं हीअ नॉवल जेको आहे सो मैडम शबनम गुल साहिबा जो लिखियलु आहे, जेको माए पब्लिकेशन पब्लिश करायो आहे। उन हवाले सां अॼु असां वटि स्टूडियो में मैडम शबनम गुल साहिबा मौजूदु आहिनि। मैडम अस्सलाम वालेकुम, कहिड़ा हाल आहिनि? ठीकु आहियो मैडम? वालेकुम अस्सलाम। असां सां गॾु दोस्तो स्पेशल गेस्ट तौर मैडम ज़ुबैदा मेतलो साहिबा लंडन खां मौजूदु आहिनि। ऐं मैडम अस्सलाम वालेकुम, कहिड़ा हाल आहिनि? मैडम ठीकु आहियो तव्हां? तव्हांजी माइक म्यूट आहे मैडम। हाणे सही आहे? अचे जी थो जी मैडम, आवाज़? जी जी हा, मां ठीकु आहियां। महिरबानी, तव्हां मूंखे लिंक मोकिली। जी जी थैंक यू वेरी मच मैडम टाइम ॾियण लाइ। अच्छा दोस्तो, असां सां गॾु जेको आहे सो सिंधी ॿोली जा ख़ूबसूरत कहाणीकार ऐं नॉवल निगार नक़ाद अख्तर हफ़ीज़ भी गॾु आहिनि। अख्तर, कहिड़ा हाल आहिनि? ठीकु आहियो? जी कलीम, मां ठीकु आहियां। तव्हां ख़ैरियत सां आहियो? जी बिल्कुलु फर्स्ट क्लास। अच्छा दोस्तों, कुछ देर में असांखे सिंधी ॿोली जा ख़ूबसूरत नाविल निगार साईं अमर लिगारी साहब ज्वाइन कंदा। उन खां अलावा सिंधी ॿोली जा कहाणीकार ऐं झूंगार रिसाले जा एडिटर साईं उस्ताद निज़ामाणी साहब जेको आहे सो असांखे ज्वाइन कंदा। ऐं कुझु ई देर में जेको आहे सो डॉक्टर मुबारक लाशारी साहब भी जेको आहे सो असांखे ज्वाइन कंदा। हिन स्ट्रीम में असांखे जेको आहे सो उस्ताद निज़ामाणी साहब ज्वाइन कयो आहे। उस्ताद साहब, कहिड़ा हाल आहिनि? ठीकु आहियो? आवाज़ अचे पियो? सर बिल्कुलु आवाज़ अचे पियो। मुंहिंजो आवाज़ अचे पियो? हेलो जी सर, जी तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांखे टाइम ॾिनो आहे सर। ऐं जेको आहे सो असां हींअर पंहिंजो जेको आहे सो स्टार्ट वठूं था। तव्हांखे आवाज़ अचे पियो सर? सर तव्हांजो आवाज़ अचे पियो बिल्कुलु। मुंहिंजो आवाज़ अचे पियो? जी जी तव्हांजो आवाज़ अचे पियो उस्ताद, बिल्कुलु अचे पियो। ठीक आहे असीं जेको आहे सो ठीक आहे। स्टार्ट करे रहिया आहियूं स्ट्रीम बाक़ाइदा। ऐं अख्तर हफ़ीज़ खे गुज़ारिश कंदुसि त अख्तर, तव्हां पहिरीं नॉविल मां रीडिंग कयो त जीअं असां बाक़ाइदा हिन जो स्ट्रीम जो आगाज़ करे सघूं। अख्तर प्लीज़ तव्हां रीड कजो। महिरबानी कलीम। ही नाविल जा शुरूआती जेको हिसो आहे उन मां मूं हिकिड़ो टुकड़ो जेको आहे उहो खयो आहे ऐं उहो आउं तव्हां सभिनी लाइ पढ़णु शुरू करियां थो। परदेसी पखी आसमान ते ख़ूबसूरत पर फैलाए उॾामी रहिया हुआ। मल्हाह ख़ामोशी सां ॿेड़ी हलाए रहियो हो। वकार खे सम्झायो हो त पहिरियों मक्खी जो थोरो चकर हणी पोइ ॿेट ॾांहुं हलंदासीं। उन वक़्तु मक्खी ढंढ सिज जी रोशनी में सितारनि जो झुरमट लॻी रही हुई। पाणी जी छोलियुनि मां हिकु मख़सूस ख़ुशबू झंगली ॿूटनि सां मिली हवा खे मदहोश बणाए रही हुई। मक्खी जो नज़ारो करे मल्हाह ॿेड़ीअ जो रुख नंढड़ी ॿेटारी ॾांहुं मोड़ियो। ॿेड़ी पन ऐं थुड़नि जे झुरमट में वेढ़ियल माड़ी ॾांहुं वधणु लॻी। मक्खी ढंढ साइबेरिया मां कई आयल परदेसी पखियुनि जो आस्थानु पिणु सॾी वञे थी। उन वक़्तु बि केतिरा ई पखी आसमान में उॾामी रहिया हुआ। ॿेड़ी किनारे सां लॻी त वकार सां गॾु माहौलियाती खाते जी टीम सां गॾु चार्ल्स ऐं मल्हाह बि ख़ुश्की ते लथा। वकार खेनि साण करे जॻह जो मुआइनो कराइण लॻो। हिकु अजीब ई मंज़र हो। पुराणी टिमाड़ माड़ी पुरस्रार ॾेख ॾेई रही हुई। क़दीम जायुनि जे पासे में इसरार में वेढ़ियल माज़ी जे विञायल लम्हनि जी ख़ुशबू महसूसु थियण लॻी। मुंहिंजे ख़्याल में चोटियारूं डेम जे ठहण सां भरपासे वारनि इलाइक़नि खे फ़ाइदो पहुचंदो, बनियूं आबाद थींदियूं ऐं मच्छी जी अफ़ज़ाइश में इज़ाफ़ो थींदो। डेविड माड़ी में लॻल पुराणी काशी ते हथु फेरींदे चयो, हा बिल्कुलु ईअं ई आहे। सख़्त मिज़ाज प्रोजेक्ट इंचार्ज चार्ल्स बि संदसि ॻाल्हि जी ताईद कई। थोरो अॻिते रिफ्रेशमेंट जो इंतज़ाम हो। वकार सां गॾु कमु कंदड़ इंजीनियर उते पहुता हुआ। महिरबानी अख्तर, तव्हां जेको आहे सो नॉवल मां जेको आहे सो पीस रीड कयो।
ऐं तमामु ज़बरदस्त इहे ॿोली जो हिकिड़ो ज़बरदस्त हिकिड़ो हिन में फ्लो हो। असां सभिनी खां पहिरीं मैडम शबनम गुल ॾे हलूं था ऐं उन्हनि खां पुछूं था हिन नॉविल जे हवाले सां, उन्हनि जो फिक्शन जे हवाले सां जेको आहे सो तजुर्बो ऐं हिन नॉविल जो मौज़ू ऐं उन जो ख़्यालु मैडम कीअं आयो, तव्हां असां सां पहिरीं राउंड में इहो शेयर कयो त पोइ वरी अॻियां डिस्कस कयूं था। जी जी मैडम सभिनी खे मां हिते मौजूदु सभिनी खे भलीकार चवां थी। मुंहिंजे ख़्याल में हिकु फिक्शन ऐं नॉन फिक्शन जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं त गैर अफ़सानवी अदब त हर को लिखी सघे थो, पर अफ़सानवी अदब लिखणु हिकु कुदरती ॾात आहे। कहाणी या नॉवेल हर माण्हू नथो लिखी सघे। जंहिं माण्हूअ वटि कुदरती उहा ॾात आहे उहो यकीनी तौर ते अफ़सानवी अदब तख़लीक़ करे सघे थो, छो त इहा शौरी कोशिश न आहे, इहा हिकु कुदरती ॾात आहे ऐं जेके चऊं त फ्लो ऑफ एक्सप्रेशन आहे। मुंहिंजे ख़्याल में हिन जो लिखण जो कीअं आयो मूंखे ख़्यालु त मूंखे पखी जानवर या वरी वाइल्ड लाइफ इन सां दिलचस्पी आहे, फितरत सां दिलचस्पी आहे। त ज़ाहिर आहे फितरत में पखी बि आहिनि, जानवर बि आहिनि ऐं हिकु पूरी हिकिड़ी काइनात आहे हिननि ख़ूबसूरत पखियुनि जी, जानवरनि जी, जीतनि जड़ियनि जी, त मूंखे दिलचस्पी रही। पोइ वरी जॾहिं मां सांगड़ वियसि त सांगड़ में उन दौर में मुंहिंजे ख़्याल सां 1995 जी ॻाल्हि आहे, उते इश्तियाक साहब चोटियारी डैम ते चोटियारी रिजर्वायर जो कमु करे रहिया हुया, जेको 7-8 साल हलियो। त उते उहे ईंदा वेंदा रहंदा हुया, मां हुननि जी ॻाल्हि ॿुधंदी हुयसि, उहो अक्सर मूंखे ॿुधाईंदा हुया। हिननि जो हिकिड़ो मज़मून हुयो जेको फिश ईगल ते शाया थियो, उहो मज़मून मूं पढ़ियो। उहो मज़मून मूंखे घणो पसंदि आयो, शानदार कहाणी हुई। त मूं इश्तियाक साहब खे चयो त तव्हां हिन ते नॉविल लिखो, ही नॉविल जो थीम आहे। त हुननि चयो मूंखे नॉविल लिखण सां का दिलचस्पी कोन्हे, पर जेकॾहिं तव्हां हिन ते लिखी सघो था त तव्हां लिखो। त उन वक़्तु मूं सोचियो त हिनखे मूंखे लिखणु घुरिजे। पोइ वरी इतफ़ाक़ अहिड़ो थियो जो मां सांगड़ वियसि। सांगड़ वञी कुझु ॾींहं रहियसि त सांगड़ जी सांत, सांगड़ जी सकाफ़ती जाग्राफी जेका बीहक आहे ऐं उते जेका सकाफ़ती घण रुखाई आहे ऐं क़दामत मूंखे ॾाढो हुन मुतासिर कयो। जेका ख़ामोशी ऐं पुरस्रार ख़ामोशी जंहिंखे चइजे, ॻाल्हाईंदड़ ख़ामोशी, उनजो मूं मुशाहिदो कयो ऐं मूंखे सांगड़ पसंदि आयो। छो पसंदि आयो मूंखे ख़बर न आहे, छो त सांगड़ बि सिंध जे उन्हनि शहरनि मां आहे जेके ज़िंदगी जे डोड़ में पोइ ते रहिजी विया आहिनि, पर उनजे बावजूद बि उन ख़िते में हिकु सूंहं आहे, उन ज़मीन जी ख़ुशबू में उहे जेके उते डंडूं आहिनि, सवे उते आहिनि डंडूं, त मूंखे उहो ॾाढो वणियो। उन खां पोइ वरी जॾहिं मूं सोचणु शुरू कयो त जेकॾहिं मां इन फिश ईगल ते नॉविल लिखां त कीअं लिखंदसि। अच्छा, इन खां अॻु में मां अल्बर्ट्रॉस ते हिकु कहाणी लिखी चुकी हुयसि। अल्बर्ट्रॉस बि समुंड सां ई इश्क करण वारो पखी आहे। त फिश ईगल वरी मुंहिंजे लाइ बिल्कुलु हिकु अहिड़ो पखी जंहिं ते ज़ाहिर आहे मूंखे रिसर्च करणी पई ऐं इन ई सिलसिले में मां कुझु वक़्तु वरी सांगड़ वियसि, मखी ढंढ वियसि, छो त मां सम्झंदी आहियां त जॾहिं का शइ असां कयूं था त उन में जेकॾहिं असांजो जज़्बो ऐं उत्साह, मोहबत ऐं रूह शामिल न आहे त उहो असां नथा करे सघूं। इन जे करे मूंखे उते वञिणो पियो, माण्हुनि सां मिलणो पियो। मूं ॾिठो त सांगड़ में जेको उतां जा माण्हू आहिनि तमामु सादा ऐं मोहबत करण वारा, बनावट खां पाक माण्हू आहिनि। उन खां पोइ जॾहिं इन नॉविल ते मां कमु करणु शुरू कयो त पोइ ज़ाहिर आहे मूंखे सोर्स मटीरियल जी ज़रूरत पई, छो त फिश ईगल ते ज़ाहिर आहे मूंखे रिसर्च करणी पई ऐं हिकु पखी जेको आहे सो उन जे बारे में लिखणु ऐं उन सां गॾोगॾु माहौलियात ऐं उन वक़्तु चोटियारी डैम में चोटियारी रिजर्वायर जेके चइजे त वधीक बहितर रहंदो, पाणी खे गॾु करे रहिया हुया। हुननि जो मक़सदु इहो हुयो त इहो पाणी जॾहिं गॾु थी वेंदो त उमरकोट वारे पासे या सांगड़ वारे पासे जेके ज़मीनूं आहिनि उहे आबाद थींदियूं, मच्छी जी बि अफ़ज़ाइश थींदी। त हिकु सुठे मक़सद जे तहत ई इहो कमु थी रहियो हुयो, पर इन कम में घणो ई ॾुखियायूं हुयूं। त जॾहिं मां इन मौज़ूअ खे जे बारे में पढ़णु लॻसि त मां सांगड़ जे मां निकिरणंदड़ कुझु किताबनि खे पढ़ियो, झूंगार ऐं मंसूर
जुंगार त इहे किताब जेके आहिनि से बाक़ाइदगी सां निकिरंदा रहिया आहिनि ऐं इन्हनि किताबनि खे पढ़ंदे मूंखे ख़ुशी थी त सांगड़ में एॾो समाजी शऊर आहे, इनफरादी शऊर आहे ऐं इज्तमाही शऊर बि आहे त एतिरा रिसोर्सिस न आहिनि। उन जे बावजूद बि उतां जा जेका अदीब आहिनि उहे मुस्तक़िल सांगड़ जे हवाले सां, पोइ तारीख़ हुजे, झंगली जीवत हुजे या वरी सकाफ़त हुजे, मुस्तक़िल हू लिखंदा रहिया आहिनि। त इहो मूंखे ॾिसी ॾाढी ख़ुशी थी। ऐं इहे जेके 2 किताब जिन जा नाला मूं अव्हांखे ॿुधाया, इन्हनि मां बि मूंखे तमामु घणो मवाद मिलियो। इन्हनि जो मूं मुतालियो कयो। मज़मून त ज़ाहिर आहे मां पढ़ियो हुयो, पर उन खां पोइ वरी जेको कुझु माण्हुनि सां मुंहिंजी मुलाक़ात थी, इश्तियाक साहब सां बि मुंहिंजी ॻाल्हि ॿोल थी। कुझु शयूं जिथे मूंखे मौज थींदी, छो त ही टेक्निकल हिकु सॼो जेको बि ही हिकु मौज़ू हुयो, इहो मौज़ू जेकॾहिं चऊं त उहो टेक्निकल आहे। त रिज़र्वायर जो ठहणु ऐं उते जा जेके मसाला हुया, जॾहिं ज़मीनूं जेको उन में माण्हुनि जा पैसा हुया, उन्हनि माण्हुनि खे पैसा न मिलिया हुया ऐं ज़ाहिर आहे उन्हनि जो बि रोज़गार ऐं हर शइ ख़तम थी रही हुई। त हिकु उते हिकिड़ी बेचैनी हुई। इन लिहाज़ खां बि मूंखे ॾाढो ही फैसिनेटिंग मौज़ू लॻो, छो त इहे रिज़र्वायर्स ऐं डेम्स वग़ैरह इहे दुनिया में इन्हनि जे ख़िलाफ़ काफ़ी मुहिम हली चुकी आहे त इहे न ठाहिया वञनि या इन सां मक़ामी माण्हुनि जे फ़ाइदो पंहिंजी जाइ ते, पर जेकॾहिं इहे मैनेज न कया विया त इन जे करे नुक़सान बि थींदो। जंहिं ते मूंखे यादि थो हुजे अरुंधति राय बि इन मौज़ूअ ते लिखी चुकी आहे। त इन लिहाज़ खां त इन में हिकु त फिशिगल जी कहाणी, प्लॉट जेको हुयो हिकु पखीअ जी कहाणी, पर सिर्फ़ पखी न हुयो, पर उन में पूरी मखी ढंढ, उन में सांगड़ जी तारीख़, हुर तहरीक, ऐं मां सम्झां थी त उन में तमामु घणा पहलू आहिनि जिन जो मां मुतालियो कयो, उन्हनि जा के नोट्स वरिता ऐं उन खां पोइ मूं छॾे ॾिनो, छो त मां वरी इहा ई ॻाल्हि कंदसि त नॉवेल शौरी कोशिश न आहे। जॾहिं असां शौरी तौर ते का शइ लिखण जी कोशिश कंदा आहियूं त हुन में बनावट ईंदी आहे। त इन करे मूं छॾे ॾिनो सभु कुझु पढ़ी करे, 2-3 महीना छॾे ॾिनो ऐं मां हिन ते सोचींदी रहियसि जीअं मां इन मौज़ूअ खे पंहिंजे अंदरि जज़्ब करे सघां ऐं चङे नमूने महसूस करे सघां त कहिड़नि किरदारनि ते मां कमु कंदसि, इन जो थीम छा हूंदो ऐं सेटिंग कहिड़ी मूंखे रखणी पवंदी, कहिड़ा किरदार खणंदसि, उन्हनि जी नफ़्सियात छा हूंदी। ऐं जीअं त ही हिकु हक़ीक़त वारी कहाणी आहे त नॉवेल त ज़ाहिर आहे पार्ट ऑफ फिक्शन आहे, त इन में फिक्शनाइज़्ड बि मूंखे करिणो आहे त अहिड़ा कैरेक्टर जेके फेक कैरेक्टर जेके खणी चऊं त जेके कैरेक्टर आहिनि फिक्टिशियस कैरेक्टर, उहे बि मूंखे हिन में शामिल करणा पिया असली कैरेक्टर सां गॾु। ऐं इहो बि ॾिसणो पियो त जेके असली किरदार आहिनि उन्हनि जी नफ़्सियात छा आहे, उते उन्हनि जो कहिड़ो किरदारु रहियो, चोटियारी जी सॼी जेका मूवमेंट हली ऐं रिज़र्वायर ठाहिण जे हवाले सां, ऐं उते जेके कमु कंदड़ आहिनि, जेके कंसल्टेंट्स हुया, ॿाहिरियां माण्हू हुया, उहे कीअं आहिनि, उन्हनि जी कहिड़ी साइकी आहे, कहिड़ी नफ़्सियात आहे, छा था चाहिनि, उते कहिड़े क़िस्म जो कमु करणु था चाहिनि, कम जी नोयत छा आहे, उते कहिड़े क़िस्म जो कमु हली रहियो आहे, उन में जेके टेक्नोलॉजीज़ हुयूं इहे सभु मूं ॾिठियूं, पर पोइ वरी छॾे ॾिनो। मूं चयो हाणे हिन में घणियूं शयूं आहिनि, ईअं न थिए त पढ़ंदड़ वरी इहो सोचे त मां हुन जे मथां जेका ॼाण आहे मढ़े रही आहियां, छो त पोइ इहो नॉवेल ॾाढो माना नॉवेल न रहंदो, पोइ इहो हिकु गैर अफ़सानवी अदब जो हिसो थी वेंदो। छो त जॾहिं डायलॉग्स जो बि मूं ॾाढो ख़्यालु रखियो त मुख़्तसिर हुजनि, ऐं नॉवेल जा जेके जुज़ा आहिनि, ज़ाहिर आहे जॾहिं मूं सॼा मालूमात वरिती उन खां पोइ मूं नॉवेल ते पढ़णु शुरू कयो, छो त हीउ मुंहिंजो पहिरियों नॉवेल हुयो, त ऐं नॉवेल ज़ाहिर आहे मुंहिंजो लिटरेचर सां वास्तो आहे, त मूंखे ख़बर आहे कुझु नॉवेल पढ़िया आहिनि ऐं सिंधी जा बि, अंग्रेज़ी जा बि, ऐं दुनिया जे अदब खे थोरो घणो पढ़ण जो मूंखे मौक़ो मिलियो आहे, पर उन जे बावजूद बि मूंखे ज़रूरत पई त मां टेक्निक ॾिसां त नॉवेल छा खे चइबो आहे, नॉवेल कीअं लिखिबो आहे, उन जो थोरो मूं मुतालियो कयो, उन सां मूंखे काफ़ी मदद मिली, पर पोइ बि चवंदसि त मां हिन खे जज़्ब कयो पंहिंजे अंदरि। ॿी ॻाल्हि इहा त सांगड़ सां मूंखे कुदरती तौर ते हिकु लॻाव कुझु ई ॾींहं रहियसि,
बिल्कुलु अहिड़े ई तरीक़े सां जीअं सिंध जे कुझु ख़ितनि में मूंखे रहण जो मौक़ो मिलियो आहे, ऐं मां सम्झां थी त इहा मुंहिंजी ख़ुशकिस्मती आहे। मुंहिंजो वालिद डॉक्टर हुआ, त इन करे मूंखे जेके शहर पंहिंजे ज़हन ऐं दिलि जे वेझो महसूसु थिया, उन में सेवण, जोही, उन खां पोइ काफ़ी अरसो मां मकली में गुज़ारियो, 8 साल तक़रीबन, ऐं लिखण बि मूं मकली में ई शुरू कयो। ऐं उन खां पोइ जंहिं शहर मूंखे मुतासिर कयो ऐं जेको ज़हन ऐं रूह जे मूंखे वेझो महसूसु थियो, उहो सागड़ शहर आहे। त इन जे करे मां सम्झां थी त इहा मोहबत हुई, इहा पंहिंजाइप हुई, ऐं इहा सम्झ हुई उन ख़िते जी। ऐं त उन मूंखां जेको आहे इहो नॉवल लिखरायो। ऐं ॿी ॻाल्हि इहा त तव्हांखे ख़बर आहे, माहौलियात जो मौज़ू अॼुकल्ह दुनिया में आम अहम मौज़ू आहे। सिंधी में इन ते अञा ताईं को नॉवल न लिखियो वियो। त मां उन वक़्तु इहा ॻाल्हि सम्झी छॾी हुई त जेकॾहिं मां असली कहाणी खणंदसि त इहो डॉक्यूमेंट्री नॉवल बि थी सघे थो। डॉक्यूमेंट्री नॉवल जे वेझो थी सघे थो। कि जॉनर जी असां ॻाल्हि कयूं, असां हिन जी कंहिं मूंखां सवाल बि पुछियो त हीउ तव्हां लिखियो आहे त हीउ कहिड़े क़िस्म जी कैटेगरी में अचे थो। त मूंखे उहो सवाल सुठो लॻो। ज़ाहिर पढ़ंदड़ बि तमामु असांजा होशियार आहिनि। उन में नौजवान तबिको जेको आहे ॾाढो अवेयर आहे, घणा सवाल थो करे त हीउ छा आहे, कहिड़े पस मंज़र में लिखियो आहे, हिन जी टेक्निक छा आहे, हिन जी जेका आहे सा जॉनर छा आहे। त ई मां सम्झां थी त डॉक्यूमेंट्री नॉवल जे वेझो ही आहे। ऐं अहिड़ा नॉवल 1950 धारे अमेरिका में लिखिया विया। ऐं काफ़ी नॉवल आहे। डॉक्यू फिक्शन बि असांखे मिले थो, जंहिंमें असली वाक़िया खणी उन में पोइ डायरियूं बि अची थियूं वञनि, सवानही अदब बि अची थो वञे। बल्कि सवानही अदब बि एतिरो लिखियो वियो आहे त उहो बि फिक्शन जे क्रिएटिव अंदाज़ सां लिखियो वियो आहे, त उनखे उहो डॉक्यू फिक्शन में अचे थो। त इहे सभु शयूं मुंहिंजे ज़हन में हुयूं, ऐं मुंहिंजो कॉन्सेप्ट मां सम्झां थी त बिल्कुलु क्लियर हुयो जॾहिं मूं नॉवल लिखण जी शुरूआत कई। त इहे सभु शयूं हुयूं जंहिंजे करे मूं हिन नॉवल लिखण जी शुरूआत कई। तमामु ज़बरदस्त मैडम, तव्हां ज़बरदस्त पंहिंजे नॉवल जे हवाले सां डिस्कस कयो। ऐं असांजी ख़ुशकिस्मती इहा आहे त जुंगार रिसाले जा एडिटर उस्ताद निज़ामाणी साहब बि असां सां गॾु आहिनि। ऐं उन खां अलावा जेको आहे सो साईं अमर लिगारी साहब बि असां सां गॾु आहिनि। ऐं डॉक्टर मुबारक लाशारी साहब, उन्हनि बि असांखे जॉइन कयो आहे। सिंधी ॿोली जा ख़ूबसूरत नक़ाद। ऐं असां जेको आहे सो डॉक्टर मुबारक साहब खां वठूं था पहिरीं उन्हनि जा इनिशियल कमेंट्स। डॉक्टर साहब, तव्हां ताईं मुंहिंजो आवाज़ु अचे पियो? डॉक्टर मुबारक साहब, तव्हां ताईं आवाज़ु अचे पियो मुंहिंजो? तव्हांजो माइक अनम्यूट आहे, म्यूट आहे, सॉरी। अच्छा, डॉक्टर साहब सां शायदि आवाज़ जो असां सभिनी खां पहिरीं सिंधी ॿोली जे ख़ूबसूरत नाविल निगार। जी जी हा, मुंहिंजो आवाज़ अचे पियो सर? जी जी सर, उस्ताद तव्हां आवाज़ अचे पियो सर। थोरो ब्रेक थिए पियो थोरो। मां थोरो पंहिंजी राय हिकिड़ी ॾियणु चाहियां थो। जी शायदि जी तव्हां जी जी बसि उस्ताद खां ई असां शुरू था कयूं। उस्ताद, तव्हां पंहिंजी मुकमल राय असांखे ॾियो नाविल जे बि हवाले सां, असां ऐं वटि जेको थोरो तव्हां चवणु चाहियो। नेट जो थोरो प्रॉब्लम आहे, आवाज़ थोरो ब्रेक थिए पियो। हाणे सभ खां पहिरियों त मां अदी शबनम खे मुबारकबाद ॾियां थो, जंहिं एतिरो बहितरीनु नाविल लिखियो ऐं ख़ूबसूरत नाविल, ख़ूबसूरत ॿोली, ख़ूबसूरत जुमिला। आउं ॻाल्हि अदी जी इन खां शुरूआत कंदुसि त जीअं इश्तियाक साहब पहिरीं लिखियो हो हिकिड़ो मज़मून फिश ईगल ते, उहो मूं पढ़ियो हो नाविल खां अॻु में। हाणे उहो जेको मज़मून आहे उहो ईअं थो लॻे जहिड़ो हिन नाविल जो माना सम्झ आउटलाइन आहे। उन मज़मून खे आउं जेकॾहिं कहाणी चवां तॾहिं बधाउ कोन थींदो, छो जो हुन में जेका मंज़र निगारी आहे, हुन में जेको डायलॉग्स आहिनि, उहा बि हिकिड़ी कहाणी थी लॻे। ॿुधो सर, हाणे फिश ईगल जेको मज़मून हो जेको इश्तियाक साहब जो, हुन में ॾेखारियल आहे त जेको आहे सो हू कीअं जेको पखी आहे उहो अचे थो माड़ियुनि ते ऐं ही उते वञनि था, ऐं उस्ताद, उनमें अवां आख़िर में जेको आहे सो उहो जेकॾहिं पखी पंहिंजो कैमरा बंदि करे ॻाल्हाईंदव त आवाज़ सही अची वेंदो। आवाज़ सही कोन पियो अचे सर छा? सर हाणे ठीकु आहे? कलीम आवाज़ अचे पियो? जी सर, तव्हांजो आवाज़ अचे पियो उस्ताद, तव्हां ॻाल्हाईंदा रहो।
हा मूं ॻाल्हि कई जेका इश्तियाक साहब वारे जेको आर्टिकल जी फिशिकल आर्टिकल जेको छपियो अॻु में त उहो मूं चयो पिए त इहो आउटलाइन आहे हिन नावेल जो। अदी बि इहा ॻाल्हि कई शबनम, ऐं महाग में बि इहो ई लिखियलु आहे। त उन में आऊं इहा ॻाल्हि बि कई त उहो जेकॾहिं मज़मून ऐं जॾहिं कहाणी चवां, छो जो उन में कहाणी में डायलॉग्स आहिनि, मंज़र निगारी बि आहे, ऐं उनमें क्लाइमेक्स बि आहे। क्लाइमेक्स इन करे आहे त जॾहिं हीअ सभु जदोजहद कनि था उन पखी खे बचाइण जे लाइ, माड़ियुनि खे बचाइण जे लाइ, ऐं आख़िर में हिकिड़ा शिकारी अचनि था रौशे ख़ातिर ऐं उन पखी खे मारे था वञनि, ऐं इन ट्रेजिडी ते उहा जेका आहे सा कहाणी या जेको मज़मून आहे इश्तियाक जो ख़तमु थिए थो। उनखां पोइ अदी जो जेको नावेल आहे मखीअ खां मोकिलाणी, जॾहिं मूं पढ़ियो त जेका हुन मज़मून में ॻाल्हि हुई हुर तहरीक जी हुई, मखी डंडे जे जेको आहे माहौलियात जी हुई, मुख़्तसर त उन खे वरी हिन नावेल में अदी जेको आहे सो वसी हिकिड़ो कैनवास ॾिनो आहे। हाणे हीअ जेको नाया पखियुनि जी जेका जोड़ी हुई हुनखे बचाइण जी कोशिशि हिन नावेल में, ऐं माड़ियुनि खे बचाइण, उन्हनि जी जेका आहे सा तबाही खे बचाइण, तबाही जा थी वई माड़ियुनि जी उनखे ख़तमु करणु, ऐं हिकिड़ो जेको आहे सो आख़िर में जेको वॾो हिकिड़ो ऑफिसर थो अचे नावेल में ॾेखारियल आहे ऐं पखियुनि खे मारे थो वञे, त हिकिड़ी ट्रेजिडी ते ई ख़तमु थिए थो। यानी नावेल बि उन वांगुरु ई मज़मून वांगुरु सॼो आहे। हाणे ॻाल्हि हीअं आहे त हिन नावेल में ख़ूबसूरती इहा आहे त हिन सॼे नावेल में असांखे मखी डंड, हुनजे मुहाणनि जी कहाणी, मखी डंड जे माहौल, झंगली जीवत, मखी छा हुई, मखी में हुर तहरीक, ऐं मखीअ में जेको आहे सो मखी जो जेको कल्चर आहे, इहो सॼो जेको आहे हिन नावेल में टच थियल आहे ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ सां, ऐं ॾाढी हिकिड़ी जेका आहे सा ख़ूबसूरत ॿोली में। हाणे आउं इन नावेल खां अॻु में थोरो ॿियो बि ज़िक्र कंदो हलां त जॾहिं असां नावेल पढ़ूं था उन में जेके वाक़िया अचनि पिया त उहो जेको आहे सो अॻु में बि असांजे हिते दोस्तनि काफ़ी हिकिड़ो कमु कयो आहे। उहे रिपोर्टूं छपियूं आहिनि, उहे मज़मून छपियूं आहिनि। मिसाल तौरु झूंगार जेको नंबर ॿियो हो उन में साईं अलवराय भेण साहब जो हिकिड़ो जेको आहे सो मज़मून छपियो हो, मखीअ खां मोकिलाणी। उहो हिकिड़ो माना सॼो उनजी तबाही, उन ते हिकिड़ो वॾो जेको आहे सो अलमियाती हिकिड़ो मज़मून हो, जंहिंजो जेको आहे उनवान बि अदी खयो मखीअ मोकिलाणी। उनखां पोइ जेके हुर तहरीक ते किताब लिखिया विया हिते, झूंगार आहे, मंसूर आहे, या अमर निगारी साहब लिखियो, या नवाज़ कुंवर साहब लिखियो, उन्हनि जूं रिपोर्टूं आहिनि, चौचारी डैम जूं रिपोर्टूं आहिनि। यानी उन सभिनी खे साम्हूं रखी ईअं थो लॻे त हीउ नावेल जेको आहे दस्तावेज़ी तौरु लिखियो वियो आहे। उनखां पोइ हाणे अचूं था असां जेकॾहिं मखी जे माड़ियूं जेके आहिनि, जेके झूने जन जूं माड़ियूं आहिनि, उनमें जेको आहे सॼो इनमें ॾेखारियल आहे त उहे कीअं तबाह थियूं, उनखे कीअं नुक़सान पियो थिए, उनखे कीअं बचाइजे, इहो हिकिड़ो दिलचस्प अंदाज़ सां लिखियलु आहे। हाणे छा आहे जो मूं ॾिठो नावेल में इश्तियाक साहब जेको महाग बि लिखियो आहे, ऐं राइटर लेखकार जेको हिकिड़ो ॾाढो ख़ूबसूरत जुमिलो आहे हिन नावेल में, मखी डंड सरापा गज़ल आहे, चेरी जाॻंदी शाइरी। वाकई हिन सॼे जेको आहे नावेल खे ईअं थो लॻे जो मखीअ ते हिकिड़ी शाइरी, हिकिड़ो गज़ल लिखियो वियो आहे। छाकाणि त हिन में जेको आहे तव्हां ॾिसंदो त पढ़ंदो, जेके प्रोजेक्ट ते कमु कंदड़ माण्हू आहिनि, माहिरनि जो जेको सॼो अहवाल आहे उहो कीअं था बहस कनि, कीअं था ॻाल्हाइनि, मखी जी जाग्राफी जो बहस थो अचे, उन्हनि जे माग मकाननि थो अचे, वरी झंगली जीवत आहे, वेंदे जेको आहे सांगड़ शहर जो ज़िक्र, मंसूरा जो ज़िक्र, ब्राह्मणाबाद जो ज़िक्र, वरी जेको दुबी में हथियार ठहनि था हुरनि जा, उन्हनि जो जेको आहे तफ़सील सां ज़िक्र थो अचे। वरी हुर तहरीक दौरान जेके वाक़िया थियनि था उन्हनि जो ज़िक्र थो अचे, रेल किराइण जो वाक़ियो आहे, या जेको आहे सो रहीम हिंगोरो ऐं उनजी घरवारी जेका हुई भागली, कीअं थी पंहिंजे मुड़ुस खे जेल मां भॼाइण जी कोशिशि थी करे, उनजो ज़िक्र थो अचे। वॾी ॻाल्हि इहा आहे त हिन में उन्हनि मखी जे माण्हुनि जो दर्द बि आहे, जेके मोहाणा आहिनि, उते जा हारी आहिनि, उहे अबोज माण्हू जिन सां वेसा घातियूं पियो थियनि, डेम ठहे पियो, डेम ठहण सां जेको आहे कुझु माण्हू कूड़ा खाता कराए उतां पैसा वसूल पिया कनि, पर हक़दारनि खे हक़ कोन थो मिले। मखी जा माण्हू एहतिजाज पिया कनि, उहो नावेल में एहतिजाज बि ॾेखारियल आहे, कीअं जेको आहे उन्हनि खे कावड़ पई अचे। ऐं जेको ख़ुदि राइटर आहे हुनखे बि इन मामले जो हिकिड़ो जेको आहे वॾो ॾुख बि थिए पियो। इहे सभु शयूं हुन में जेको आहे ॾाढे सुहिणे अंदाज़ सां नावेल में समायल आहिनि। उनखां अलावा जेको हिन में रोमांस आहे,
हिकिड़ो जूलिया जो किरदारु आहे मूं ॾिठो आहे त जेको हीरो आहे वकार उनजे रोमांस मां कोन थो निकिरे आख़िर ताईं जेको आहे हालांकि हुन सां गॾु इरम बि आहे हुनजा ॿार बि आहिनि जॾहिं हू हलिया था वञनि लंडन अंग्रेज़ तॾहिं बि हुन जेको आहे हुनजो जेको आहे सो पस मंज़र हुनजे ज़हन में छायल रहे थो। उनखां अलावा जेका अंग्रेज़नि जी जेका चालाकी आहे जेका ईस्ट इंडिया कंपनी खां वठी 1947 ताईं उन्हनि जेका कब्ज़ाखोरी जेका ज़हनियत आहे उहा बि नावेल में हुनजी मंज़र निगारी कई वई आहे। हू कीअं जेको आहे सो पंहिंजे पाण खे हिकिड़ा जेके मगरूर क़िस्म जा माण्हू पंहिंजे पाण खे सम्झनि था त असां ई हाकिम आहियूं असां जेको चऊं था उहो सभु कुझु सही आहे। अहिड़े नमूने नावेल में जेको आहे ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ सां जेको आहे सो पेश कयो वियो आहे। कुझु टेक्निकल थोरियूं जेके ग़लतियूं आहिनि छाकाणि त हिन में जेके वाक़िया ॾिना विया आहिनि काफ़ी जेके सन आहिनि तारीख़ूं आहिनि उहे बि हिन में आहिनि पर हाणे हिन में हिकु ॿ शयूं जेके हुर तहरीक जे हवाले सां थोरियूं आहिनि मां चवां थो त उहे ख़बर न आहे कीअं रहिजी वियूं आहिनि। हाणे उनमें ज़िक्र आहे त हिकिड़ो भई शाह मर्दा शाह 1886 में जेको आहे उनजे दौर में हुर तहरीक शुरू थी। हालांकि जेको पागारा आहिनि पीरान पागारा उन्हनि जो जेको ॾिसिजे त शाह मर्दा शाह जेको अवल हो उहो त जेको आहे सो 1896 में आयो हो ऐं हिते ॻाल्हि थिए थी 1886 जी वरी अॻिते सुफ़े ते वरी ॻाल्हि थिए थी त 1890 खां जेको आहे सो हुर तहरीक शुरू थी। उहो जेको आहे सो हिज़बुल्ला शाह जो दौर हो। हिज़बुल्ला शाह जो दौर 1890 में ख़तम थी थो वञे। इहो सन वाइज़ जेके थोरियूं आहिनि ग़लतियूं ऐं पागारा जा जेके नाला आहिनि थोरा अॻिते पोइते थी विया आहिनि इहो अचे थो। उनखां अलावा जेको आहे सो किथे किथे कुझु वाक्यनि में तज़ाद बि अची थो वञे पर उनजे बावजूद बि असां ॾिसूं त मजमूई तौरु नावेल में जेको आहे सो तमामु सुहिणे नमूने सां सांगड़ जी हिस्ट्री हुर तहरीक इहे सभु शयूं पेश कयूं वियूं आहिनि बल्कि धारियुनि जी आबादकारी बुकटी कीअं आया पठान कीअं आया पंजाबी कीअं आया उन्हनि खे ॾाढे सुहिणे अंदाज़ सां पेश कयो वियो आहे। हिकिड़ी ॻाल्हि आउं अधी ॻाल्हि कई त मूं पहिरियों दफ़ो इहो नावेल लिखियो आहे पर मखी जो ज़िक्र जेको आहे असां जेकॾहिं कयूं था त ॿ नावेल वरी ॿिया मुंहिंजे ज़हन में अचनि था। हिन खां अॻु में सांगड़ नावेल लिखियो वियो। सांगड़ में औरतुनि जा किरदार आहिनि उन्हनि में नाला चई थियल आहिनि पर उहे औरतूं हक़ीक़ी हुयूं ऐं उस्मान ॾीपलाई जी जेका डाटर हुई उन बि लिखियो त मुंहिंजे वालिद साहिब जॾहिं इहो नावेल लिखियो त सिर्फ़ु नाला चेंज कया आहियूं पर इहे किरदार असुली हुआ। उनखां पोइ लेम्ब्रिक जो नावेल आहे द टेररिस्ट उन में बि मखी जो ज़िक्र आहे उहो सॼो करे थो हुर तहरीक खे बावर बणाए थो हुर तहरीक जा वाक़िया पर उनमें बि मखी जो ज़िक्र आहे मखी जे ॻोठनि जो ज़िक्र आहे ॻोठ कीअं था साड़िया वञनि सांगड़ नावेल में। ऐं टियों नावेल आहे ही मखी खां मोकिलाणी जी जेका ख़ूबसूरती आहे नावेल जी मां सम्झां थो त उहा जेका मेन फोकस कयो वियो आहे मखी फॉरेस्ट खे ऐं मखी लेक्स खे जेके नारे जे किनारे पतण हुआ नारे जी जेका तहज़ीब हुई नारे जे पतण ते माण्हू जेके पतणूं उकरी कीअं वेंदा हुआ उहो कल्चर हो जॾहिं नारो वरी नओं ठहियो रीमॉडल थियो त उहा ख़ूबसूरती ख़तम थी वई उहे वण ख़तम थी विया उहे सरींह जा वण अमलतास जा वण उहा कोयल जी ॿोली उहा जेको आहे सो इहे सभु शयूं जेको आहे सो तबाही किनारे कीअं पहुतियूं इहो बि नावेल में नक्श थियल आहे। हाणे हिन में जेके नावेल में अहिड़ा ख़्वाब ॾेखारिया विया आहिनि त इहे माड़ियूं बचाइजनि या तहज़ीब बचाइजे माण्हुनि में ख़ुशहाली ईंदी डैम ठहण खां पोइ केतिरो फ़ाइदो थींदो। मां चाहियां थो त हिकिड़ी सर्वे हाणे थियणु घुरिजे आया इन डैम ठहण खां पोइ असांखे केतिरो नुक़सानु थियो ऐं केतिरो फ़ाइदो थियो। असांजे इन डैम ठहण सां उहे जेके ढंढूं हुयूं जिन ते पखी ईंदा हुआ उहे सभु तबाह थी वियूं नारे जा उहे पतण वीरान थी विया जिते राग रंग ऐं महफ़िलूं थींदियूं हुयूं। उनखां पोइ जेको आहे सो उहे ज़मीनूं जेके मखी डैम खां ॿाहिरि हुयूं जेके ट्यूबवेल हलण सां उहो ज़रे जा सिम ख़तमु थियणी हुई उहे जेके ट्यूबवेल लॻाया विया उहा बिजली कोन्हे लोड शेडिंग जे करे उहे ट्यूबवेल कोन था हलनि घणनि जूं मशीनूं चोरी थी वियूं उन जी तबाही जेका थी आहे डैम खां ॿाहिरि ज़मीनूं जेके हुयूं उहे सरसब ज़मीनूं सिम जो शिकार थी वियूं उहे जेके ढंढूं ॿाहिरि हुयूं पखियुनि जी आमाजगाह हुयूं उहे ख़तमु थी वियूं। इहे सभु अलमिया जेके आहिनि से नावेल में ॾेखारिया विया आहिनि। मां सम्झां थो त हीउ नावेल जेको आहे असांजे सांगड़ जी न बल्कि पूरी सिंध जी ऐं हिन खिते जी तारीख़ आहे। उस्ताद तव्हांजी वॾी महिरबानी उस्ताद निज़ामाणी साहब तव्हां असां सां गॾु ई रहो वरी असां ॿिए राउंड में तव्हां खां वरी इन हवाले सां वधीक पुछूं था। हींअर असां हलूं था डॉक्टर मुबारक लाशारी साहब सिंधी ॿोली जा ख़ूबसूरत नक़ाद आहिनि ऐं उन्हनि जो जेको आहे सो इको क्रिटिसिज़म ते तमामु सुठो कमु थियल आहे उन्हनि जा मज़मून लिखियल आहिनि।
डॉक्टर साहब जेकॾहिं तव्हां ताईं मुंहिंजो आवाज़ पहुचे पियो त इन नॉविल मक्खी खां मोकिलाणी जे हवाले सां तव्हांजा इनिशियल कमेंट्स सर, पोइ असां वरी साईं अमर लिगारी साहब ॾे हलंदासीं। जी डॉक्टर साहब। हेलो जी सर, तव्हांजो आवाज़ अचे पियो मूं ताईं। अच्छा ठीकु आहे, वॾी महिरबानी कलीम साहब। उमेद त इहो आवाज़ जो सिलसिलो जारी रहंदो। सभ खां पहिरें त मैडम खे इन नावल जूं मुबारकूं। इको क्रिटिसिज़म या इको सिस्टम जे हवाले सां असां वटि इको लिटरेचर जेको वजूद ऐं सफ़ा घटि माण्हू आहिनि जेको इको सिस्टम ते लिखनि था पिया। ऐं इको सिस्टम जे हवाले सां हिकिड़ो नाविल आहे मक्खी खां मोकिलाणी, जेको असल में वकार जी हिकिड़ी कहाणी आहे। वकार हिकिड़ो शादीशुदा नौजवान हूंदो आहे ऐं वकार सां गॾु जेके प्रोजेक्ट ते कमु कनि था चोटियारे डैम ते या रिजर्वायर ते, उन सां गॾु मिसाल तौरु हुनजो वॾो हेड बॉस हूंदो आहे चार्ल्स, जेको रुखे क़िस्म जो माण्हू हूंदो आहे। डेविड, रॉबर्ट, जूलिया, उहे हिन सां गॾु कमु कंदड़ हूंदा आहिनि। पर हुन सां गॾु गॾु मक़ामी कुझु माण्हू बि हूंदा आहिनि, जीअं एलिसन आहे, सारंग आहे, ऐं हुन सां गॾु हिकिड़ो मलाह आहे अहमद, उहे हिन सां कमु कंदा आहिनि। चोटियारे रिजर्वायर ते कमु करण सां गॾोगॾु हुननि खे दफ़े महसूसु थींदो आहे त उते हिकिड़ी माड़ी आहे, जोड़ेजन जी माड़ी जेका मशहूरु आहे, उते वेंदा आहिनि। उते वञी करे उन्हनि खे हिकिड़ो पखी नज़र ईंदो आहे जेको तमामु वॾो आखेड़ो ठाहियो वेठो हूंदो आहे। उन पखी खे ॾिसंदा आहिनि त उन्हनि खे महसूसु थींदो आहे त हिकिड़ी नायाब क़िस्म जो पखी आहे। उन पखी खे बचाइण जे लाइ, छो जो उहो जेको जोड़ेजन जी माड़ी हूंदी आहे उनजे आस पास चौ तरफ़ पाणी हूंदो आहे। पाणी जी सतह घटि वधि थियण जे करे उनखे ख़तरो हूंदो आहे त मथां ही पाणी जे वधी वञे त पोइ पखी जे रिहाइश जो मसइलो थी वेंदो ऐं पखी हितां हलियो वेंदो। उनजे करे उनखे माड़ी खे बचाइण जे लाइ कोशिशि कंदा। असल में लॻे ईअं थो पियो त हीउ सॼो नाविल जेको आहे उहो बेस करे थो चोटियारे डैम ते, रिजर्वायर्स ते, पर पोइ अॻिते हली करे महसूसु थिए थो उनजो हिकिड़ो वॾो प्लाट पखी खे बचाइण जे लाइ, जंहिंखे कड़ल या ईगल फिश बि चवंदा आहिनि, कहाणी हुन ते बेस करे थी। पर हुन सां गॾोगॾु कहाणी में ॿियूं काफ़ी शयूं जेके हिन वजूद रखनि थियूं, जीअं मिसाल तौरु वकार जो जूलिया सां हिकिड़ो रोमेंटिक फैंटेसी या रोमेंटिक हिकिड़ो लाड़ो हूंदो आहे। जूलिया जो सिमिलरली वकार जे हवाले सां ऐं साॻिए टाइम ते अॻिते हली करे आख़िरी कुझु पोर्शन में मिसाल 100 पेजिस आख़िरी जंहिं महिल बचंदा आहिनि, पोइ इरम जेका वकार जी घरवारी हूंदी आहे उनखे महसूसु थींदो आहे त उहा शइ जेका ग़लति थिए पई। उनखे हिकिड़ी औरत हूंदी आहे मीना, उहा अची करे भड़काईंदी आहे, ग़लति ॿुधाईंदी आहे, छो जो इरम जी हिकिड़ी ॿी सहेली हूंदी आहे फाखरा, जंहिंजो मुड़ुसु ॿी शादी कंदो पियो हूंदो आहे। उनजे करे उहो बदज़न थींदो आहे त पोइ हुनमें थोरो मसइलो थींदो आहे। बट ओवरऑल वकार जेको आहे उहो प्रोजेक्ट ते तमामु सुठे नमूने सां कमु करे थो ऐं प्रोजेक्ट ते कमु करण दौरान उन सां 2-3 मसइला जेके आहिनि मुस्तक़िल रहंदा आहिनि। हिकिड़ो मक़ामी माण्हुनि जो मसइलो हूंदो आहे, छो जो रिजर्वायर डैम जंहिं महिल ठहंदो आहे इहो चोटियारो, त पोइ गवर्नमेंट या इंतिज़ामिया इहो प्रामिस वादो कंदी आहे त उन्हनि खे ज़मीनूं जेके खसिजी वियूं माण्हुनि खे उनखे ज़मीनूं मिलंदियूं या उन जो मुआवज़ो उन्हनि खे मिलंदो, पर उनखे मुआवज़ो मिले कोन थो पियो ऐं डैम ते कमु हले थो पियो ऐं हिननि खे वरी डैम जा ॿिया नुक़सानात जेके आहिनि उहे बि नज़र ईंदा आहिनि, जेके मक़ामी माण्हू तमामु घणो उन ते एहतिजाज कंदा आहिनि। ऐं सॼी नाविल दौरान उहो जेको कशीदगी वारो माहौल आहे उहो मुस्तक़िल हलंदो पियो हूंदो आहे। ऐं इन विच दौरान हिकिड़े दफ़े जंहिं महिल चार्ल्स छुटी ते वेंदो आहे, ॿियो को हिकिड़ो उर्दू स्पीकर को अची उनजी सीट ते वेंदो आहे त वकार खे बदिली करे छॾींदा आहिनि, पोइ वरी अञा कशीदगी वधी वेंदी आहे। त माहौलियात जे हवाले सां ॾिसजे त इन नाविल में सॼी माहौल यानी ग्रीनरी, पाणी ऐं उनजो माण्हुनि ते असरु, उन सां गॾोगॾु समाजी असरु, सियासी असरु जेके उन इलाइक़े ते या सांगड़ ते पवनि था पिया, उन सॼे खे सुठे नमूने सां डिपिक्ट कयो वियो आहे। ऐं हीउ जेको नाविल आहे उहो तक़रीबन इन पस मंज़र में आहे त माहौलियात में जंहिंमें पखी बि अची था वञनि था इको सिस्टम में, ऐं इको सिस्टम में उन सां गॾोगॾु पाणी ऐं ज़मीन ऐं ज़रखेज़ी बि अची थी वञे, जंहिंखे हिन नाविल में फोकस कयो वियो आहे। इन नाविल में इन सभिनी शयुनि खे फोकस करण सां गॾोगॾु जेके बाक़ी जेके इंसानी अलमिया आहिनि या इंसानी जेके ॻाल्हियूं आहिनि उहे उन्हनि सां डिस्कस कयूं वयूं आहिनि। त अॻिते हली करे पोइ उन जा ॿिया पासा नाविल जा डिस्कस कबा त हुन में जेके किरदार आहिनि, किरदार निगारी जे हवाले सां कहिड़े क़िस्म जा आहिनि। पर मां सम्झां थो त इको लिटरेचर या इको सिस्टम जे हवाले सां असां ॾिसूं सिंधी अदब में हिकिड़ो ब्रेक थ्रू जंहिंखे चइजे नाविलनि में फिक्शन में, उहो मक्खी खां मोकिलाणी शबनम गुल जो नाविल आहे, जंहिं हिकिड़ो ब्रेक थ्रू ॾिनो त असांखे हिननि मौज़ूअनि ते बि नाविल लिखी सघजनि था। ऐं इन हवाले सां असां पंहिंजे न सिर्फ़ु माहौल खे, जीअं उस्ताद निज़ामाणी साहब चयो, त असां पंहिंजी तारीख़ खे बि प्रिज़र्व करे सघूं था, असां पंहिंजी जंगली जीवत खे, असां पंहिंजी
इकोसिस्टम खे असां पंहिंजे ज़मीननि खे सभिनी खे असां प्रिज़र्व करे सघूं था। उन हवाले सां हीउ नाविल ॾाढो सुठो आहे ऐं उन नाविल खे असां इन पस मंज़र में ॾाढे सुठे नमूने सां एप्रिशिएट करे सघूं था। प्लाट ते नाविल जे किरदार निगारी ते अॻिते हली करे ॻाल्हि करे सघिजे थी। जी कलीम साहब। जी थैंक यू डॉक्टर साहब। अच्छा हाणे असां जेको आहे सो साईं अमर लिगारी साहब ॾे हलूं था। साईं पाण बि जेको आहे सो माहौलियात जे हवाले सां काफ़ी कमु कंदा रहिया आहिनि ऐं उन्हनि जो माहौलियात जे हवाले सां नारे जे किनारे नाले हिकिड़ो किताबु छपिजी चुको आहे ऐं मौखी नाले जेको आहे सो नाविल बि साईं जो छपिजी चुको आहे। सर अमर साहब तव्हां असांखे हिन नाविल जे हवाले सां इनिशियल कमेंट्स ऐं ख़ासि करे हिन में जेको फिश ईगल आहे तव्हां जेको आहे सो असां जॾहिं रिसेंटली वियासीं सांगड़ ऐं असां बि इहो सॼो घुमियो हो ऐं पंहिंजो जुड़ेंजन जूं माड़ियूं ऐं इहे जेके आहिनि हींअर रिसेंटली घुमी आया आहियूं त तव्हां असांखे उन में फिश ईगल जे हवाले सां कुझु ॿुधाए पियो उन खे तव्हां जेकॾहिं हिते डिस्कस कयो त तव्हांजी वॾी महिरबानी थींदी। अमर लिगारी साहब। जी कलीम मुंहिंजो आवाज़ अचे थो सर? जी जी सर तव्हांजो आवाज़ अचे पियो बिल्कुलु। हेलो। हा जी सर महिरबानी तव्हांजो आवाज़। तव्हांजी। हा असल में नाविल ते ॾाढो सुठो दोस्तनि ॻाल्हायो आहे। बहस मैडम शबनम गुल बि उन ते पंहिंजा कमेंट्स ॾिना आहिनि। त हाणे चवण जो मतिलबु इहो आहे त जीअं त बुनियादी जेको मौज़ू आहे उहो जेको फिश ईगल जो जेको पंहिंजी प्रोटेक्शन आहे या कंज़र्वेशन आहे उहा ॾेखारियल आहे नाविल में जेको मेन थीम आहे। पर उन सां गॾु गॾु ॿिया बि थीम्स जेके आहिनि साइड बाय साइड हलनि था। त फिश ईगल असुल में छा आहे त जेको नाविल में ॾेखारियल आहे फिश ईगल त इहो उनखे परदेसी पखी करे ॾेखारियो वियो आहे। त मां थोरो माज़रत सां चवंदुसि त असुल में फिश ईगल जेको आहे जंहिंखे असां पहला ईगल चवंदा आहियूं हिते, त इहो असल में बुनियादी तौरु जेको आहे उहो लोकल बर्ड आहे। माना जेको आहे असांजो पंहिंजो ई रेज़िडेंशियल आहे, इहो माना परदेसी न आहे। सो हिकिड़ी ॻाल्हि त इहा आहे। त इन करे उनखे जेको आहे छो त इहो तव्हां उनखे ॾिसी सघो था हिन में पंहिंजे टीजे रॉबर्ट्स बि उन ते लिखियो आहे बर्ड्स ऑफ पाकिस्तान में, तव्हां उनखे बि ॾिसी सघो था त उन में बि ईअं आहे। सो उन खां अलावा छो त हीअ त जीअं त नाविल में ख़ुदि चयल आहे त सदियुनि खां हिन जो आख़िरो जेको आहे उहो जो हिकिड़ो ई आख़िरो ठाहींदो आहे ऐं उहे 40 सालनि ताईं माना हले थो। अच्छा नाविल में जेको आहे मुख़्तलिफ़ व्यूज़ आहिनि फिश ईगल जे हवाले सां। त कंहिं महिल उनजी उमिरि 30 साल ॿुधाई पई वञे, कंहिं महिल जेका आहे उनजी उमिरि 40 साल ॿुधाई पई वञे। सो बहरहाल उहो इशू न आहे। चवण जो मतिलबु इहो आहे त हिकु त ही रेज़िडेंशियल बर्ड आहे। अच्छा हीअ असां वटि सिंध में जेको आहे उहो मोस्टली जेको लेक्स आहिनि ख़ासि करे उन में छो त फिश ते ई हुनजो गुज़ारो आहे त इन करे उहो उते ई हिन जी आहे पॉपुलेशन जी तमामु जेका आहे घटि आहे। असां वटि हिते जेका मखी जेके ढंढूं हुयूं तॾहिं डैम ठहियो पियो त तॾहिं हिन ते इश्तियाक साहिबु आर्टिकल लिखियो ऐं उन खां पोइ मूं बि लिखियो आर्टिकल हुन ते। त इन जे हिते 6 खंड जोड़ा हुआ। हिकिड़ो त इहो मारियनि ते हो, बाक़ी ॿिया मुख़्तलिफ़ जायुनि ते हुआ। हिकिड़ो जोड़ो बादार जी जेका कोट आहे जेको ज़िक्र हिन में नाविल में बि बादार जो कोट जो ज़िक्र आहे, उते बि असां हुनखे ॾिठो ऐं ॿिया बि मुख़्तलिफ़ जेके जायुनि ते हुआ। त ईअं माना हीअ बर्ड्स आहे पंहिंजे हवाले सां। ठीकु आहे। त चवण जो मतिलबु आहे त हिन जो ईअं ई आहे जीअं लेखकार ॾेखारियो आहे पंहिंजे नाविल में त हीअ लाइफ में हिकिड़ो ई हुनजो जोड़ो हूंदो आहे ऐं उहो लाइफ लॉन्ग हूंदो आहे जीअं जेके सार्स कूंजनि वांगुरु। त उहो उन नमूने सां पंहिंजो रहंदो आहे ऐं जिते बि उहो पंहिंजो आख़िरो ठाहींदो आहे त उते कोशिशि कंदो आहे त उन ते ई रहंदो आहे। हाणे जेका हिनखे प्रोटेक्ट करण जी कोशिशि कई पई वञे डैमेज में, त उन में ज़ाहिर आहे त उनजे हैबिटेट खे जेको आहे ख़ासि करे फिश ईगल जो जेको हैबिटेट आहे ज़ाहिर आहे उहा त माड़ी आहे, उनखे बचाइण जी कोशिशि कई थी वञे। त उहा इन करे कई थी वञे त हूअ ज़ाहिर आहे जेकॾहिं उनखे नुक़सानु थियो त हू डिसलोकेट थींदो ऐं डिसलोकेट थियण खां बाद में ज़ाहिर आहे त हूअ कंहिं ॿी जाइ ते आख़िरो त ज़ाहिर आहे किथे न किथे हू ठाहींदो। ईअं न आहे त हू को थी वेंदो, पर हुतां डिसलोकेट थींदो
त असुल में जेके बि अहिड़े क़िस्म जा प्रोजेक्ट हूंदा आहिनि त उन में थींदो ई आहे त जेका वाइल्ड लाइफ आहे उनखे हिकिड़ो कानून हूंदो आहे त उनखे उते कंहिं न कंहिं नमूने सां बचायो वेंदो आहे जेकॾहिं अहिड़े क़िस्म जा प्रोजेक्ट ठहंदा आहिनि। त जीअं त हिन नाविल में हिकिड़ो जेको पासो इहो आहे त ही नाविल डेम जी मुखालफ़त नथो करे, मतिलबु रिजर्वायर जी मुखालफ़त नथो करे। इहो थिए थो त जेको डेम जे सेंस में नुक़सानु थिए पियो त उन जेको अल्टरनेट जेको आहे हुजे, त इन करे हू फिश ईगल जो जेको अल्टरनेट त जेको आहे उहो इहो ई आहे त उनखे माड़ी खे कंहिं नमूने सां प्रिज़र्व कयो वञे, उनखे बचायो वञे। त इहा ई ॻाल्हि आहे। ऐं हुन में बाक़ी जेके शयूं आहिनि उहे मां सम्झां थो त नाविल जे अंदरि ई मौजूदु आहिनि, त हूअ ॿ खां टे जेके आहिनि आना ॾींदो आहे ऐं अक्सर हुन जा जेके ॿ बचा आहिनि उहे ई बची सघंदा आहिनि। उहे हिन नाविल में बि ईअं ई आहे, बिल्कुलु एक्यूरेट जेका हुनजी ऑब्ज़र्वेशन आहे लेखिका जी। त इन हवाले सां त जेका इहा ॻाल्हि आहे फिश ईगल वारे हवाले सां उहा इहा ई आहे, आउं त इहो सम्झां थो। ऐं बाक़ी त ॻाल्हियूं आहिनि आम जेके साइंसी तौरु त हुनजा पर केतिरा डिघा था थियनि या इहे बि हुन में ॾिनल आहिनि। आउं सम्झां थो काफ़ी डिटेल जेको आहे नाविल जे अंदरि जेको आहे मौजूदु आहे फिश ईगल जे हवाले सां। ऐं हुन जी बाक़ी नाविल जे हवाले सां काफ़ी शयूं आहिनि त भई हुनजी उॾाम जेका आहे उहा कीअं आहे ऐं उनखे पंहिंजे हिकिड़े इमेजिनेशन जे हवाले सां ट्रीट कयो वियो आहे मुख़्तलिफ़ नमूने सां। ॿार जेके आहिनि उहे पसंदि कनि था हुनजी उॾाम खे, उनजे ॿारनि ते नाला रखिया विया आहिनि। इहा ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि आहे नाविल में। त इहे शयूं आहिनि। त असां वटि इहा हिकिड़ी मक्खी जे हैबिटेट जी हिकिड़ी ख़ासि ॻाल्हि इहा हुई त इहा हिकिड़ो टिपिकल ॻाल्हि हुई त असां वटि हिकिड़ो अहिड़े क़िस्म जो पखी मौजूदु आहे जेको तमामु घटि आहे दुनिया में ऐं तमामु घटि हुन ते आहे ख़ासि करे, छो त असां वटि त इहो लोकल आहे, माना रेज़िडेंशियल ई आहे। त इन करे इहा माना हिकिड़ी ख़ासि ॻाल्हि आहे उनजी पखी जे हवाले सां। त आउं इहा ॻाल्हि वरी दोहराईंदुसि त हीउ पखी जेको आहे इहो परदेसी न आहे, माना लोकल ई आहे। जी महिरबानी अमर साहब, तव्हांजी वॾी महिरबानी तव्हांजे इनिशियल कमेंट्स लाइ। दोस्तो अॼु जेको आहे सो असां सिंधी ॿोली में थींदे जदीद नाविलनि जे हवाले सां जेके तजुर्बा आहिनि उनजी 13हीं स्ट्रीम में अवां सां लाइव आहियूं। असां पंहिंजे यूट्यूब चैनल ऐं फेसबुक पेज ते तव्हां सां लाइव आहियूं। महिरबानी करे हिन स्ट्रीम खे शेयर कंदा हलो जीअं वधि खां वधि दोस्तनि ताईं पहुचे। ऐं असांजे चैनल खे जेको आहे सो सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन खे दॿायो जीअं तव्हांखे नोटिफिकेशन ईंदा रहनि। असां मैडम शबनम गुल ॾे हलूं था ऐं मैडम खां जेको आहे सो पुछूं था हिकु त जेको वकार जो किरदारु आहे मैडम, थोरो इन हवाले सां छा इहो हक़ीक़ी किरदारु आहे या तव्हांजो फिक्शनल किरदारु आहे, थोरो इन हवाले सां तव्हां असांखे ॿुधाइजो। ऐं ॿिया जेके हिन में जेके तव्हां मंज़र निगारी कई आहे उन हवाले सां बि असांखे ॿुधाइजो मैडम प्लीज़। जी महिरबानी, सभिनी ॾाढो सुठो ॻाल्हायो। तव्हां सही चयो त पहिरियों बि हिन खां अॻु में बि नॉवेल लिखिया विया आहिनि। हिकु ॿ जेको तस्करो तव्हां कयो, मूं इहा ॻाल्हि न कई त मूं पहिरियों दफ़ो सागर जे हवाले सां नॉवेल लिखियो। मूं इहा ॻाल्हि कई त मुंहिंजो पहिरियों नॉवेल आहे। ऐं ॿी ॻाल्हि इहा त जीअं मूं अॻु में बि मां इहा ॻाल्हि चई चुकी आहियां त नॉवेल में फैक्ट एंड फिक्शन ॿई गॾु हलनि पिया। ऐं नॉवेल जा जेके जुज़ा आहिनि, जॾहिं हाणे ज़ाहिर आहे त हिकु नॉवेल लिखजी रहियो आहे मक्खी जे हवाले सां ऐं चोटियारियूं डेम जे हवाले सां जेकॾहिं ॻाल्हि था कयूं त उहो मक्खी जे चौधारी आहे। उन में के कुझु ॻोठ बि आहिनि ऐं उते बाक़ाइदा हिकु माहौल आहे, वाइल्ड लाइफ आहे। त उन सां गॾोगॾु जेका तारीख़ आहे सांगड़ जी, जीअं अॻु में बि मूं ॻाल्हि कई त मूंखे सांगड़ जी तारीख़, समाजी बीहक, सकाफ़त, छो त घण रुखी सकाफ़त आहे। हिते बलोच बि आहिनि, हिते पंजाबी बि रहनि था ऐं हिते मुख़्तलिफ़ ज़ातियुनि जा माण्हू, ओरिजिनल जेके ज़ातियूं आहिनि हिते इहे बि आहिनि। ऐं अछड़े थर जे हवाले सां मां जॾहिं काकाऊ वियसि त मूंखे ॾाढी काकाऊ ख़ूबसूरत लॻी। इन सां गॾु खिपरो ऐं अछड़े थर ते काफ़ी लिखियो वियो आहे ऐं सांगड़ जे अदीबनि लिखियो आहे। ख़ुशी जी ॻाल्हि आहे, मां सांगड़ जी न आहियां
पर सम्झो त इन नॉवेल लिखण खां पोइ मां बि सागड़ जो ई हिकु हिसो आहियां, छो त समूरा ई खिता असांजा पंहिंजा खिता आहिनि, सॼी सिंध असांजी पंहिंजी आहे। पोइ वरी इहा ॻाल्हि थी अचे त हाणे नॉवेल लिखां पई, नॉवेल में प्लॉट फिशिगल आहे, थीम हुनजो एनवायरमेंट आहे। मां जीअं जुज़ा नॉवेल जा आहिनि उन सभिनी समूरनि जुज़नि खे हिते कतब आंदो आहे, ऐं तक़रीबन फनी घाड़ेटे जे हिसाब सां जेकॾहिं असां ॻाल्हायूं त इन जो सिंपल घाड़ेटो रखियो आहे, हिकिड़ो एलिमेंट ऑफ सस्पेंस या उन में हिकिड़ो कॉन्फ्लिक्ट आहे, उन में प्लॉट त फिशिगल जो आहे, इन जी बचाइण जी ॻाल्हि थी रही आहे। ऐं मज़मून में जेका ॻाल्हि, जेको सोर्स मटीरियल मां जीअं अव्हांखे ॿुधायां, जेको सोर्स मटीरियल आहे, जीअं इश्तियाक जो उहो मज़मून हुयो जंहिंमें उन इहो ॼाणायो त इहो पखी 30 सालनि खां, कुझु काफ़ी सालनि खां, 30 बि न त थी सघे थो 20 सालनि खां, ऐं केतिरनि ई सालनि खां ही हिते अचे पियो ऐं रहे पियो। इन खां अलावा बाज़ त असांजो मक़ामी पखी आहे, हिते बाज़ आहिनि कुड़ल जंहिंखे चयो वञे थो, पर हिन जे बारे में मूंखे जेका ॼाण मिली त इहो ही ईंदो रहियो एतिरनि सालनि खां वठी, ऐं ॿिया बि अहिड़ा ई पखी आहिनि जेके सियारे में हेॾां अचनि था। ऐं ॿी ॻाल्हि त जीअं फैक्ट एंड फिक्शन आहे, के त बिल्कुलु सही आहिनि कैरेक्टर, पर उहे कैरेक्टर मूं पंहिंजे बातिनी अख सां ॾिठा आहिनि ऐं उन्हनि खे तकलीफ़ कयो आहे, रिक्रिएट कयो आहे, उहे एज़ इट इज़ न आहिनि। ज़रूर उन में हिकिड़ो कैरेक्टर वकार जो आहे, पर ज़रूरी न आहे त वकार जे बारे में जेका ॻाल्हि लिखी वई आहे उहा सही हुजे, उन खे फिक्शनाइज़्ड कयो आहे। अहिड़े तरीक़े सां जोलिया जो किरदारु उन में आहे ई न, ऐं माहौलियात जी टीम बिलाशुबा हुते मौजूदु हुई, छो त जीअं डैम्स वग़ैरह ठहंदा आहिनि त माहौलियात जूं टीमूं ईंदियूं आहिनि, ॾिसंदियूं आहिनि त जंगली जीवत खे को नुक़सान त नथो पहुचे या पखियुनि खे, छो त इन हवाले सां तव्हां ॾिसंदा त वेस्ट में तमामु घणो ख़्यालु रखियो वेंदो आहे जंगली जीवत जो, त उहा टीम त उन में उहे बि फिक्टिशियस कैरेक्टर्स आहिनि जेतिरा बि आहिनि, उन में हिकु ॿ को किरदारु अहिड़ो हूंदो जेको वाक़ई आहे। इन खां अलावा कहाणी में के किरदार सही आहिनि जेके कहाणी था ॿुधाइनि असांखे, वकार खे कहाणी था ॿुधाइनि हुर तहरीक जी ऐं हिन ख़िते जे तारीख़ जी। ॿी ॻाल्हि इहा त सिर्फ़ु असां जेकॾहिं प्लॉट खणी फिशिगल ते ॻाल्हायूं, कुड़ल ते ॻाल्हायूं, त नॉवेल में ॿियो छा रहिजी वेंदो। ज़ाहिर आहे उन में मल्टीपल नैरेटिव्स बि आहिनि, उन में 2 या 3 ट्रेक्स स्टोरीज़ बि आहिनि, जेको एलिमेंट ऑफ सस्पेंस जेको नॉवेल में हुअणु घुरिजे, त पढ़ंदड़ जेको आहे उहो उन खे बि त कुझु दिलचस्पी जो सामान खपे ऐं कान का शइ खपे त कहाणी कीअं थी अॻिते वधे, ऐं उन में किरदारनि जी जेका इन्वॉल्वमेंट आहे। जोलिया जो कैरेक्टर ख़ूबसूरत किरदारु आहे, वकार जो कैरेक्टर त उहो रोमांस जेको आहे अॻिते छा थींदो, वकार जी घरवारी आहे, वकार जा ॿार आहिनि, ऐं हू पूरो टाइम उते थो गुज़ारे, ऐं उन ते घर में जेके मसइला आम तौर ते थींदा आहिनि त भई तूं ॿाहिरि थो एतिरो टाइम गुज़ारी, घर खे कोन थो ॾीं, ऐं उन खां पोइ जॾहिं कंसल्टेंट्स उते कमु कनि था त ज़ाहिर आहे हिकु उनजी वाइफ खे वकार जी केरु ॿुधाए थो त भई हिते कुझु माण्हू आहिनि जिन शादियूं कयूं आहिनि ऐं ही थी सघे थो त कंहिंमें इन्वॉल्व थी वञे, त उहो ट्रैक हिकिड़ो तब्दील थी थो वञे, उहो ज़रूरी हुयो त जीअं उन में दिलचस्पी क़ाइमु रखी वञे। नॉवेल हिकु नॉवेल में ख़ासि ॻाल्हि इहा हूंदी आहे त तकड़ियूं तकड़ियूं तब्दीलियूं अचनि ऐं नॉवेल यकसानियत ऐं हिकु जहिड़ाई जो शिकार न थिए, त जीअं पढ़ंदड़ बि जेको आहे उनजे ज़हन ते बि ज़ोर पवे ऐं हू बि थोरो मुंझे त अॻिते छा थींदो, वकार जी ज़िंदगीअ जो छा थींदो, जोलिया जो छा थींदो, पखी जो छा थींदो, चोटियारियुनि में जेको ही हली रहियो आहे माण्हुनि सां, इन्हनि जो छा थींदो। इहो स्लोली ग्रेजुअली अहिड़े तरीक़े सां मां उनखे खणी हली आहियां जो आहिस्ता थींदे थींदे उहो कॉन्फ्लिक्ट वधी वियो आहे ऐं उन खां पोइ माण्हुनि सुवाल करणु शुरू कयो त आख़िर असांजा पैसा त खाई विया, असांखे पैसा न मिलिया, तव्हां हिन बाज़ जी इहा जेका आख़िर छो था बचायो।
एॾो बाज़ तव्हांजे लाइ छो अहम आहे, असां अहम छो कोन आहियूं? असांजा बि त केतिरा मसइला आहिनि। मिसाल हुते सहूलियतूं न आहिनि, हेल्थ जी सहूलियत न आहे, हुते ॿिया बि केतिरा मसइला आहिनि, गुरबत आहे। ऐं उते इलाही सुठो मां ॾिठो त रेलियूं ठाहिनि थियूं उतां जूं औरतूं, तमामु हुनर, हथ जा हुनर आहिनि। उते मार्केटिंग जो को उते तरीक़ेकार नथो नज़र अचे। त इहे सवाल उथंदा रहिया आहिनि। हाणे इहे एज़ इट इज़ बि न आहिनि, काफ़ी शयूं फिक्शनाइज़्ड आहिनि। नॉवेल जो मतिलबु ई इहो आहे त हुनमें जेको आहे उहो पार्ट ऑफ फिक्शन आहे। हा, हुनमें स्टोरी जेका कहाणी त असली आहे, बाज़ जी कहाणी असली आहे। ऐं हुनमें परदेसी पखियुनि जो बिल्कुलु ज़िक्र आहे। परदेसी पखी जेके अचनि था उन्हनि सां असां कहिड़ो हाल था कयूं ऐं उन्हनि जे लाइ ॼार विछाया था वञनि, उन्हनि खे कहिड़े तरीक़े सां ट्रैप कयो थो वञे। पखियुनि जी हिकिड़ी ख़ूबसूरत दुनिया आहे। इहे वाइब्रेशनल फोर्सिस ते उॾामंदा आहिनि, हवा जे ॾाढा सेंसिटिव हूंदा आहिनि। ऐं असां पखी मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मुख़्तलिफ़ पखी धारिया, जंहिंमें मोर पखी बि हुयो ऐं केतिरा ई पखी असांजे घर में हूंदा हुया। त मूंखे पखियुनि जे बारे में ॼाण आहे त पखी केॾा हसास थियनि था, ऐं असां सम्झूं था त पखी महसूस न कंदा आहिनि, या पखियुनि जूं ॿोलियूं आहिनि असांखे महसूस असां कराईंदियूं आहिनि। ऐं असांखे इहे महसूस थींदो आहे त पखी कॾहिं रोईंदा न आहिनि, ऐं हमेशह उन्हनि जूं ॿोलियूं चहचहाट या चहकार जेका असांखे ॿुधण में ईंदी आहे। ऐं पखियूं त पखियुनि जी जेका ज़िंदगी आहे, जेका जे भिटाई बि पखियुनि जे हवाले सां ॾाढो सुहिणो शेर चयो त वग़ैरह कयो वतन पिर्त न छिननि पाण में, पसो पखेड़ा माणिया मिट घणा। ऐं हिन पखीअ जी जॾहिं, जीअं अव्हांखे मूं अॻु में ॿुधायो, अल्बर्ट रास्ते मां कहाणी लिखी चुकी आहियां। मां पखियुनि जी ज़िंदगीअ ते पढ़ंदी रही आहियां। जेतिरी सेंसिटिविटी पखी में आहे, उहो घर ठाहिण जो जज़्बो ऐं कुदरत हुनखे अहिड़ो ॾिनो आहे। ॿारनि जी जेका परवरिश थो करे, उन्हनि खे संभाले थो रखे, इंसान में उहा शइ एतिरी शिदत सां न आहे, जंहिंजे करे भिटाई पखियुनि जे हवाले सां सुरकारायल में या ॿिया जेके सुर आहिनि उन में पखियुनि जो ख़ासि तौर ते ज़िक्र कयो आहे, बिल्कुलु सही ज़िक्र कयो आहे। भिटाई जी इहा जेका इहो जेको मुशाहिदो आहे कमाल जो आहे। ऐं संदसि मुशाहिदे ते यकीनी तौर ते हैरत बि थिए थी त इहो हिकिड़ो मेन प्लॉट हुयो। ऐं थीम जेको हुयो उहा जिदोजहद हुई, ऐं माहौलियाती जिदोजहद, माहौलियात खे बचाइण जी कोशिश। ऐं ॿी ॻाल्हि इहा त जेका इहा ॻाल्हि कई वई त इश्तियाक साहब जो जेको मज़मून हुयो, यकीनी तौर ते उतां मां के शयूं खयूं, ऐं जेको सोर्स मटीरियल मूंखे मिलियो उहो मूं ज़ाहिरा जूगार मां खयो, मंसूर मां खयो, इहे किताब जेके छपियल आहे उन्हनि मां खयो, ऐं उन्हनि में जेके डेट्स लिखियल हुयूं ज़ाहिरा मूंखे उन्हनि ते रिलाए करिणो पियो, ऐं उन खां पोइ मूं वेरीफाई न करायूं। ॿी ॻाल्हि इहा त हिन किताब में प्रूफ जूं काफ़ी ग़लतियूं आहिनि। ज़ाहिरा उहे पब्लिकेशन जे प्रोसेस जे तहत उन्हनि खे बि ॾिसणु खपंदो हुयो, उहे रहिजी वियूं आहिनि। त नॉविल जेको आहे अफ़सानवी अदब जो हिकिड़ो ख़ूबसूरत हिसो आहे। उनखे लिखण जे लाइ ॿ टे शयूं मूं ज़हन में रखियूं। उन में हिकिड़ी शइ त इहा ज़हन में रखी त ही नॉविल अहिड़ो हुअणु घुरिजे त जेकॾहिं को पढ़े त उनखे सागर जी तारीख़ सम्झ में अची वञे। ॿी ॻाल्हि त जेके फॉरेनर ईंदा आहिनि, उते जेके कंसल्टेंट्स हुया, उहे हमेशह हितां जी तारीख़ ऐं मागन मकाननि में घणी दिलचस्पी वठंदा आहिनि, ऐं उहे ॾिसंदा बि आहिनि। त उहे जेके उते मौजूदु हुया उहे मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते वञनि था, ॾिसनि था, ऐं हुननि खे ताजुब थो थिए, एप्रिशिएट कनि था हितां जे माण्हुनि खे, हितां जी सकाफ़त खे, हितां जे आसार क़दीमा खे। त इहे बि शयूं ज़ाहिरा उन्हनि जो हिसो हुयूं, छो त उहे सिर्फ़ उन्हनि खे जेकॾहिं ईअं ॾेखारियो वञे हा त हू पंहिंजो कमु करणु आया आहिनि ऐं सिर्फ़ु उते उहे ॻाल्हियूं पिया कनि। त हिन नॉवल में के टेक्निक्स आहिनि ज़रूर, जंहिंमें फॉर शेडोइंग हिकिड़ी टेक्निक थींदी आहे त उन में कैरेक्टर वेही ॻाल्हाइनि था ऐं ॿुधाइनि था त अॻिते छा थींदो, त उहो हिंट मिले थी ऐं प्रोसेस में उहा शइ अॻिते वधे थी। ॿियो वरी जिथे वञी पखी जी कहाणी ख़तमु थिए थी, उते केतिरा ई मौज़ू आहिनि जेके रहिजी था वञनि त छा थियो, डेम ठहियो, डेम कामयाबु थियो न थियो, माण्हुनि सां छा थियो, ऐं पखी जंहिंसां इहा शइ हिते थी त जिन माण्हुनि इहो कयो केरु हुया, छा उन्हनि ते को एक्शन खयो वियो,
त क्लिफ हैंगर हिकिड़ी टेक्निक आहे, उहा टेक्निक हिन में मूं इस्तेमालु कई आहे। इहा टेक्निक घणनि कहाणीकारनि ऐं नॉवेल निगारनि इस्तेमालु कई आहे। मोपसा हिन जो तमामु घणो माहिर आहे। त चवण जो मक़सदु त नॉवेल हिकिड़ो टास्क हुयो, सिर्फ़ु इहो न हुयो त इश्तियाक साहब जो हिकिड़ो मज़मून लिखियो खयो मूं ऐं हर शइ ठहियल ठुकियल मूंखे मिली ऐं कुझु किताब मूं रेफर कया ऐं उन्हनि खां पोइ उहे इज़ इट इज़, ईअं न आहे। इन में जेको कंसीव करणु, इन में जेका सॼी परसेप्शन ऐं उन खां पोइ उहो मुशाहिदो मखी जो, उहा कनेक्टिविटी ज़मीन सां, पाणी सां, उहा कनेक्टिविटी, पखी जो जेसिताईं तालुक़ु आहे त इहो ई फिश ईगल जंहिंजी तस्वीर मां ॾिठी, इन तस्वीर खे मां इंटरनेट ते सर्च कयो ऐं इन ई पखी जो जेको तस्वीर जॾहिं आई तॾहिं ज़ाहिर आहे इन्हनि जा साइंटिफिक मुख़्तलिफ़ नाला आहिनि। त इन पखीअ जी तस्वीर इश्तियाक साहब मूंखे ॾेखारी ऐं इन पखीअ खे जॾहिं मां इंटरनेट ते सर्च कयो त उन पखीअ जो साइंटिफिक नालो मूंखे मिलियो। पोइ इन जा जेके जी बनावट आहे, या मूंखे ॾाढी हैरत लॻी, शिकार कंदो आहे त 7-8 ॾींहंनि ताईं या 5 ॾींहंनि ताईं जेको आहे उनखे वरी शिकार करण जी ज़रूरत न आहे, आहिस्ता आहिस्ता उहो शिकार पंहिंजो या जेको खाधो उहो खाईंदो रहंदो आहे, हुते मौजूदु हूंदो अथसि हिकिड़ो, हुते हुन वटि जी थैली हूंदी आहे, हुन में मौजूदु हूंदी आहे। त मुंहिंजे लाइ बि इहा हैरत अंगेज़ ॻाल्हि हुई। बाक़ी जेकॾहिं ईअं चऊं त परदेसी पखी हो या न हो, पर इहो पार्ट ऑफ फिक्शन असां खणी सघूं था। त सभु शयूं सचियूं कोन्हनि, उन में घणियूं शयूं अहिड़ियूं आहिनि जेके नॉवेल जो हिसो आहिनि, छो त नॉवेल फर्ज़ी दास्तानुनि ते, जेकॾहिं नॉवेल चवंदासीं त फर्ज़ी दास्तान बि उन में शामिल करणी पई ऐं केस ॻाल्हियूं सचियूं बि आहिनि। पर हक़ीक़त इहा आहे त मूंखे इहो नॉवेल लिखी ॾाढो सुठो लॻो ऐं जेतिरो नॉवेल मां लिखंदी वियसि, सोर्स मटीरियल खणंदी वियसि, त मूंखे तमामु घणी हैरत थी झंगली जीवत जे बारे में, सांगड़ जी जॾहिं मूंखे ख़बर पई झंगली जीवत उते आहे ऐं उतां जे माण्हुनि जी जेकी ख़ासियतूं आहिनि, ख़ासि तौर ते हुर तहरीक जे बारे में जेको पढ़ियो मूं, ऐं मां हुर तहरीक खे अॻे ॿिए तरीक़े सां महसूसु कंदी हुअसि, छो त इनखे बि अंग्रेज़नि एॾो सचाईअ सां पेश नाहे कयो। उहो ॾिसी मूंखे ॾाढी हैरत थी। हिननि माण्हुनि जी जेका डेडिकेशन हुई, जंहिंमें इहो वाक़ियो त हिकिड़ी ख़ातून आहे जेका पंहिंजे मुड़ुस खे जेल मां छॾाइण थी वञे, ही वॾी ॻाल्हि हुई। त कहिड़े तरीक़े सां हूअ वई आहे उठनि ते ऐं नाकाम थी आहे, ऐं उहो शख़्स ॿाहिरि न किरियो, उहो वरी जेल जे अंदरि किरी पियो। त काफ़ी शयूं अहिड़ियूं हुयूं जेके हैरत अंगेज़ हुयूं ऐं फ़ख्रु करणु घुरिजे सांगड़ जे रहवासियुनि खे, सांगड़ जी तारीख़ ते, सकाफ़त ते, ॿोलीअ ते, ऐं वॾो हिकिड़ो रिच कल्चर आहे। मां पाण बि ख़ुशकिस्मत सम्झां थी त मां हिन जो हिकिड़ो हिसो बणी आहियां ऐं यकीनी तौर ते तव्हां वधीक ॼाण रखो था, छो त तव्हां उन ख़िते में ॼावा निपना आहियो, तव्हां उन ख़िते खे वेझो खां ॾिठो आहे ऐं मूंखे कोन अहिड़ो मौक़ो मिलियो आहे। मां त सिर्फ़ु कुझु ॾींहं रही सघी आहियां, पर इहो जेसिताईं वकार जी ॻाल्हि थी कयां त वकार हिकु रियल कैरेक्टर आहे, पर उनखे मां फिक्शनाइज़्ड कयो आहे। उन में जेतिरियूं शयूं उन जे बारे में ॾिनियूं आहिनि उहे कुझु सही आहिनि, कुझु त कैरेक्टर खे कीअं हुअणु घुरिजे। ॿी ॻाल्हि इहा त डेम जी मुखालिफ़त इन करे मां न ॾेखारे सघी आहियां जो वकार जेको आहे उहो उते पाण हिकु एम्प्लॉई आहे ऐं उहो पाण इन जो हिसो आहे कंस्ट्रक्शन जो, त उहो कीअं मुखालिफ़त ॾेखारे सघे थो। हा, ईअं ज़रूरु आहे त उनखे मां ईअं ॾेखारियो आहे त माण्हुनि खे ॿुधे थो, माण्हुनि सां हमदर्दी रखे थो ऐं अंग्रेज़नि सां ॻाल्हाए थो, कंसल्टेंट्स जेके हुन सां ॻाल्हाए थो, उन्हनि खे क़ाइल करण जी कोशिशि थो करे, पर जेको चार्ल्स आहे उन सां बि अटकी पवे थो, विड़ी पवे थो ऐं हुनजी ॻाल्हि नथो सम्झे ऐं हू इहो चवे थो त माण्हुनि खे ख़ामोश करायो, माण्हू ॻाल्हि नथा सम्झनि ऐं असां किथां था हुननि खे पैसा ॾेई सघूं, छो त हिन में नेब केस बि हलियो हो ऐं जेके ऑफिसर हुया जिन पैसा खाधा, हिकु SDM हो, उहो त गुज़ारे वियो हो, हुते हुनजो एक्सीडेंट थी वियो हो, बाक़ी ॿाहिरि हलिया विया हुया। त नेब जो केस हलियो हुयो ऐं उहे पैसा के मिलिया के न मिलिया, त उहे इहा ॻाल्हि कंदा हुया त असां जेके आहियूं असां छा कयूं।
असां किथां हिननि खे पैसा ॾींदासीं। हिकु इनसेंसिटिविटी जेका महसूस थींदी हुई त उहा बि मूं ॾेखारी आहे। ऐं वकार खां जेको मूं सोचियो त वकार खे इन सिचुएशन में कीअं हुअणु घुरिजे, कीअं माण्हुनि जो साथ निभाइणु घुरिजे ऐं कीअं उन्हनि खे क़ाइल करणु घुरिजे, त हुन पंहिंजो उन किरदार खे मूं फिक्शनाइज़्ड करे हिकु हक़ीक़ी किरदार खे फिक्शनाइज़्ड कयो। ऐं उन में ॿिया बि किरदार आहिनि, उहे बि हक़ीक़ी आहिनि, उन्हनि खे फिक्शनाइज़्ड कयो आहे। उहे जज़्बाती आहिनि पंहिंजे तारीख़ जे हवाले सां। उन्हनि जे अंदरि हिकु उद्दमो आहे, उन्हनि जे अंदरि हिकु तकलीफ़ आहे, उन तकलीफ़ खे ओरणु था चाहिनि, ॿुधाइण था चाहिनि त असां सां माज़ी में छा थियो। साइकोलॉजिकली पॉइंट ऑफ व्यू सां मां हिकु ॻाल्हि चवणु चाहींदसि त जॾहिं कंहिं क़ौम सां तमामु घणोई, छो हिते लोढ़ा बि हुया, मुंहिंजे ख़्याल सां 12 खां वधीक उहे जहिड़ियूं की कंसंट्रेशन कैंप्स हुयूं। ऐं अलाह विरायो बेहण साहिब जी मां ॻाल्हि करणु चाहींदसि त उन्हनि मूंखे तमामु घणो हिमथायो ऐं उन्हनि जी घणी महिरबानी। ऐं मां उन्हनि खां इजाज़त घुरी त मां मखी खां मोकिलियाणी तव्हांजे मज़मून खणण थी चाहियां, त उन्हनि मूंखे उनजी इजाज़त बि ॾिनी। उन्हनि जी ज़िंदगी में उन्हनि जी ज़िंदगी बि ईअं ई गुज़री। उन्हनि जी ज़िंदगी खे जेकॾहिं असां पढ़ंदासीं त उन्हनि पंहिंजे अखियुनि सां इहे सभु शयूं ॾिठियूं। त उहे कंसंट्रेशन कैंप्स, उहा पुराणी नस्ल जंहिं हिकु पीड़ा ऐं तकलीफ़ ॾिठी, उन मां उहे गुज़रिया, उहा हिते जल्दी ख़तमु कोन थी थिए। उहो नस्ल दर नस्ल पंहिंजे ॿियनि पीढ़ियुनि में, विरसे में उहे शयूं उन्हनि खे मिलनि थियूं। ऐं जीअं त इहो सागर जो जेको इलाइक़ो आहे अञा ताईं क़दीम आहे, उते एॾी तरक़ी न थी सघी आहे। ऐं उहे माण्हू, मां कंहिंखां पुछियो बि हुयो त भला तव्हां छो कोन लिखियो। हलो, मूंखे त हिकिड़ो दिलचस्पी थी, सागर मूंखे वणियो, सागर सां मूं छिक महसूस कई, मोहबत महसूस कई, तव्हां छो न लिखियो। त हुननि मूंखे कुझु रिस्ट्रिक्शन्स ॿुधायूं, छो उन्हनि ख़ितनि जा माण्हू आहिनि, केॾी आज़ादी सां लिखी सघनि था, केॾी सचाई सां, या सचाई हुननि में आहे पर केॾी आज़ादी सां हू लिखी सघनि था। इहो हिकु सवालिया निशान हो मुंहिंजे लाइ। त ज़ाहिर आहे उन जे बावजूद बि अछड़े थर ते जेतिरो लिखियो वियो, सागर ते जेतिरो लिखियो वियो, मां सागर जे अदीबनि खे, सान्यावंदनि खे मुबारकबाद ॾियणु चाहियां थी त हुननि वॾो कमु कयो आहे। ऐं उन्हनि जो सोर्स मटीरियल जेको मूं ताईं पहुतो, ज़ाहिर आहे उहो जॾहिं मूंखे मिलियो, मां उनखे पढ़ियो त मां इन नाविल में उनखे सहेड़े सघी आहियां। ऐं यकीनी तौर ते ही मुकमल मां नथी चवां त ही मां को वॾो शाहकार नाविल लिखियो आहे। हिन में यकीनी तौर ते काफ़ी उणायूं हूंदियूं। ऐं माहौलियात जो बहरहाल हिकु नओं मौज़ू आहे। पहिरियों दफ़ो माहौलियात जे हवाले सां ही नॉवेल जेको आहे साम्हूं आयो आहे। ऐं काफ़ी माण्हू अहिड़ा मूंखे मिलिया जिन मूंखे चयो त तव्हां माहौलियात जे हवाले सां अञा लिखो, छो त हिते काफ़ी गुंजाइश मौजूदु आहे त असां रिवायती मौज़ुनि खां हटी करे, जीअं त ही असां क़ौमी लेवल ते बि असां चई सघूं था, बैनुल अक़वामी हिकु इशू बि आहे अॼु जो, त इन ते वधि में वधि लिखियो वञे। त मां सम्झां थी त मां अञा हिकु ॿ ॿिया थीम्स इन हवाले सां मूं वटि आहिनि, पर हिन नॉवेल खे लिखण में मूंखे 2 साल लॻा ऐं कोशिश मां पूरी कई, छो त घण रुखा एंगल हुया हिन जा। हिन में सिर्फ़ु वकार न हुयो, हिन में सिर्फ़ु रोमांस न हुयो, पर हिन में जेको मेन फोकस हुयो परदेसी पखी हुया। ऐं उहो फिशीगल जेको हिकिड़ो अजीब पखी आहे, बाज़, जंहिं ते अलामा इक़बाल बि लिखियो ऐं ॿियनि बि लिखियो त हमेशह मथे उॾामंदो आहे ऐं हिकु सिंबल करे पेश कयो वियो। ऐं मुख़्तलिफ़ तहज़ीबुनि में बाज़नि जे बारे में मुख़्तलिफ़ मिथोलॉजिकल चवणियूं मिलनि थियूं। त बहरहाल आख़िर में इहो ई चवंदसि त जंहिं बि शइ खे मूं लिखियो, जंहिं बि एंगल सां मूं लिखियो, उनखे नॉवेल जी टेक्निक में जज़्ब करे लिखियो त किथे बि इहा शइ पढ़ंदड़ खे न महसूस थिए त मां शौरी तौर ते हुननि खे ख़िते जी तारीख़ जे बारे में ॼाण ॾेई रही आहियां। जिथे जिथे जंहिं किरदार महसूस कयो, जिथे जंहिंसां जेको सवाल कयो वियो, उते उहा ॻाल्हि आई। इन लिहाज़ खां, फनी खाड़ेटे जे लिहाज़ खां इहो हिकु मुंहिंजे लाइ बि चैलेंजिंग नॉवेल हुयो। त वॾा डायलॉग न रखिया, हमेशह कोशिशि कजे त नॉवेल जा मुख़्तसिर डायलॉग हुजनि। ऐं नॉवेल लिखंदड़
जेको आहे उहो नॉवेल खां थोरो पासीरो बीहे, हर जगह हर डायलॉग उनजो न हुजे। ऐं तव्हां ॾिठो हूंदो हिन में त मल्हाह थो ॻाल्हाए त पंहिंजी ॿोली थो ॻाल्हाए, ऐं जेको ॿिया जेके जज़्बाती माण्हू आहिनि उतां जा उहे ॻाल्हाइनि था त उहे पंहिंजी ॿोली था ॻाल्हाइनि, कंसल्टेंट जॾहिं ॻाल्हाइनि था त उहे पंहिंजी ॿोली था ॻाल्हाइनि। त चवण जो मक़सदु ॿार जॾहिं ॻाल्हाइनि था त ॿारनि जी वरी पंहिंजी ॿोली आहे, ॿारनि जी पंहिंजी हिकिड़ी, त मूं इहो ॾेखारियो आहे हिन नॉवल में त हर को बाज़ में इन्वॉल्व आहे, त जीअं पढ़ंदड़ जॾहिं आख़िर में एंड ते पहुचे त हुन खां छिरक निकिरे, ऐं पढ़ंदड़ गैर महसूस तौर ते बाज़ सां मोहबत में मुब्तला थींदो वञे। जीअं ॿार तस्वीरूं था ठाहिनि, वालिद खां पुछनि था बाज़ जो छा थियो, बाज़ जे ॿारनि उॾामणु शुरू कयो न शुरू कयो, बाज़ कीअं हूंदो आहे, बाज़ छा कयो, अहिड़े तरीक़े सां वकार बाज़ सां मोहबत करे थो, ॾेखारे थो त हिन जा ॿार कॾहिं उॾामंदा। वरी जेके माहौलियात जा माहिर आहिनि चवनि था इन रेयर बाज़ खे असां बचाईंदासीं हर तौर ते। उन खां पोइ माण्हुनि जे लाइ बि सोचनि था त माण्हुनि खे सम्झायो, ऐं माण्हू चवनि था त बाज़ छो अहम आहे, असां छो अहम न आहियूं, इहो बि हिकु हिन में सवाल आहे। ऐं उन खां पोइ ॿ फोटोग्राफर अचनि था जेके डॉक्यूमेंट्री ठाहिनि था हिन नॉवल ते, त जीअं वधीक इन्वॉल्वमेंट थिए ऐं आख़िर में तव्हांखे ख़बर आहे त हिन नॉवल में बाज़नि सां छा थियो। इन बाज़ सां जेका शइ थी, ऐं मखीअ जो जेको पाणी मैडम रेटे रत सां मैडम मुझी वियो, तमामु ज़बरदस्त मैडम ऐं तव्हांखे बसि आवाज़ अचे पियो। आख़िरी जुमिलो जी जी उन अगरि रेटे रत सां जेको ॻाढ़ो थी थो वञे उनखे वरी मुहूर्त तरीक़ सां सिंबोलिकली ॾेखारण जी कोशिशि कई आहे। तव्हांजी घणी जी महिरबानी। थैंक यू वेरी मच मैडम। असां पंहिंजे हिन स्ट्रीम जे लास्ट राउंड में हली रहिया आहियूं। उन खां पहिरीं असां डॉक्टर मुबारक साहब खे वठंदासीं। डॉक्टर साहब, तव्हां जेको आहे सो नॉवल जे करेक्टर्स जे हवाले नॉवल जे सां ऐं करेक्टर्स जे हवाले सां प्लॉट ऐं जे हवाले सां ॻाल्हाइण पिया प्लॉट चाहियो। जे जी हवाले सां जी ॻाल्हाइण पिया डॉक्टर। चाहियो। जी डॉक्टर। जी कलीम साहब, तव्हांजी वॾी महिरबानी। मैडम पाण ई नॉवल जी तमामु सुठी वज़ाहत कई आहे ऐं प्लॉट जे हवाले सां जेको मैडम ॻाल्हायो पए। कलीम साहब, मुंहिंजो आवाज़ अचे पियो तव्हां ॾे? जी सर, तव्हांजो आवाज़ अचे जी पियो। सर, तव्हांजो आवाज़ अचे पियो। जी मैडम जीअं ॿुधायो त हिन नॉवल जो जेको प्लॉट आहे उहो पखी आहे, पर मां सम्झां थो त नॉवल निगार खे पंहिंजे नॉवल जे प्लॉट ॿुधाइण जी ज़रूरत न हुजणु खपे। ॾिजां छा थो महसूस करे। रीडर जॾहिं नॉवल खे पढ़ियो त मूंखे लॻो त हीउ नॉवल जो जेको असल प्लॉट आहे उहो चोटियारूं आहे, उन सां गॾोगॾु माहौलियत प्लॉट कोन न हुजणु खपे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे त जंहिं हवाले सां जेके घणा किरदार जंहिं हवाले सां उनखे ॾिसणु खपे। आर्ट जे हवाले सां मैडम बेशक डिसएग्री करे सघे थी, हुनजो राइट आहे, उन्हनि खे डिफाइन बि कयो आहे, पर रीडर जे हिसाब सां जेकॾहिं उनखे ॾिसजे त उहो रीडर छा थो महसूस करे। छो जो पखी वारो किसो हिकु त बाद में अचे थो पियो, ऐं ॿियो पखी वारो किसो जेको आहे एतिरो सॼे प्लॉट खे, सॼी कहाणी खे एतिरो मुतासिर कोन थो करे, सवाइ जेतिरो उनजो ज़िक्र घणो थिए थो पियो। ऐं साॻे टाइम ते जेके कंसल्टेंट शो थियल आहिनि उहे कंसल्टेंट बि रिजर्वायर्स जा ऐं डैम्स जा आहिनि, ऐं उन्हनि जी कंसल्टेंट्स जी जेका सिलेक्शन जेका फिक्शनलाइज़ कई वई आहे उन में कुझु प्रॉब्लम्स महसूस थियनि था पिया। मिसाल तौरु रॉबर्ट ऐं जोलिया खे जेकॾहिं असां ॾिसूं त उहे ईअं लॻनि था ॼण उहे सियाह थी आया हुजनि ऐं कंहिं बि प्रोजेक्ट ते कमु कंदा न हुजनि। उहे सिर्फ़ु घुमण फिरण ऐं शॉपिंग करण ऐं रुॻो ॻाल्हियूं करण ॾाढो आइडियल्स कयो वियो आहे, गैर ज़रूरी तौर ते हीरो करे पेश कयो आहे। हुन में का बि ख़ामी कोन्हे ऐं किथे बि को रिएक्टिव कोन थो थिए, ऐं किथे बि वकार जी कैरेक्टर में ट्विस्ट कोन थो अचे, ऐं कंहिं बि हवाले सां वकार जे कैरेक्टर या नॉवल जी खूबी जो शिकार बि थिए थो पियो। घणी तवालत जो सबबु इहो त माना उन पखी जी सॼे नॉवल में अगरि तव्हां 200 सुफ़ा पढ़ी वञो त हुन में सवाइ हिन जे त थियनि ऐं हुन खां पोइ बचा अहिड़े
रिप्रेजेंटेशन जी ॻाल्हि अचे थी पई त कैरेक्टर अंग्रेज़ कैरेक्टरनि में बि फॉल्ट ॾिठा विया आहिनि। जीअं मिसाल तौरु रॉबर्ट खे काफ़ी जॻहियुनि ते टोकियो वियो आहे, चार्ल्स खे ॾाढो कैरेक्टर करे पेश कयो वियो आहे ऐं ॿिनि किरदारनि खे बि जज़्बाती करे पेश कयो वियो आहे, पर वकार सां रिआयत हले छो तमामु घणी वरिती वई आहे। उनजे करे उहा शइ ॾाढी हिकिड़ी मायूब लॻे थी नाविल जे हवाले सां। ॿियो काफ़ी इवेंट्स या काफ़ी नैरेटिव्स अहिड़ा आहिनि जेके रिपीट थियल आहिनि, बार बार आहिनि। मां हिकिड़े ट्रेवलिंग में जेकॾहिं मां नाविल मुंहिंजे हथ में हुजे हा त मां उहे ॿुधायां हा त इहे जेके आहिनि 50-60 सुफ़ो या 100 सुफ़ो पहिरें हीअं चवनि पिया, वरी 50 सुफ़े खां पोइ वरी साॻी ॻाल्हि हीअं कनि था पिया, वरी 50 सुफ़े खां पोइ साॻी ॻाल्हि ईअं कनि था पिया। त इहे शयूं कुझु नाविल में मूंखे महसूसु थियूं जेके नाविल में न हुजणु खपनि हा, त हिकिड़े परफेक्ट नाविल जे हवाले सां। ॿियो जेको लास्ट इशू आहे त उहो नाविल जी एंडिंग आहे, जंहिंसां असां मूंखे एज़ ए रीडर मज़ो कोन आयो, जो हिकिड़ी एब्रप्ट एंडिंग थिए थी पई ऐं नाविल जे एंड थियण सां यानी पखी जे मारिजण खां पोइ सॼो नाविल एंड थिए पियो। ऐं उन हवाले सां बाक़ी जेके इशूज़ आहिनि, मिसाल तौरु एज़ ए रीडर मूंखे लॻो पियो त नाविल जो वॾो प्लॉट रिज़र्वायर ऐं चोटियारूं डैम ऐं उन मां डिस्टर्ब थियल जेके माण्हू आहिनि, उनमें डिस्टर्ब थियल जेको माहौलियात आहे उनजी का ख़बर कोन थी पए ऐं उनजे कम जे हवाले सां बि का प्रोग्रेस कोन थी महसूसु थिए, का ॻाल्हि कोन थी महसूसु थिए। त रुॻो हिकिड़ो पखी मारिजे थो पियो ऐं रत हणो रेटो जेको आहे उहो माहौल ॾेखारियो वियो आहे, नाविल ख़तमु थी थो वञे ऐं सॼो हिकिड़ो एब्रप्ट क़िस्म जो नाविल आहे। मां सम्झां थो पियो त इहो हिकिड़ो लॉजिकल एंड कोन्हे नाविल जो जेको हुजणु खपे हा। ओवरऑल जेकॾहिं ॾिजे त माहौलियात जे हिसाब सां त ॾाढो सुठो नाविल आहे, सुठी कोशिशि आहे, पर उनमें जेकॾहिं इहे थोरियूं शयूं जेके ॾिसजनि इहे पंहिंजा पासा पंहिंजी जाइ ते मौजूदु आहिनि। त नाविल में मेन कैरेक्टर जेकॾहिं 2-3 ॿिनि रीडर्स खां बि पुछो वञे त उनखे ॿुधायो वञे त नाविल जो प्लॉट तव्हांखे कहिड़ो महसूसु थिए थो पियो, त मुंहिंजे ख़्याल में उहा आहे न पइजी वेंदी त हिन जो मेन किरदारु या प्लॉट जेको आहे उहो पखी न बल्कि रिज़र्वायर आहे, डैम आहे, उहे माण्हू आहिनि, उहे जेको वण कटिजी विया आहिनि तमामु घणा, जेके मखी में ते वण हुया उहे वण कोन्हनि के, वणनि में वैरायटी जेका पखियुनि जी रहंदी उहा वैरायटी कोन्हे का। अहिड़े क़िस्म जूं ॿिया जेके जानवर रहनि पिया, जानवरनि जो ज़िक्र आहे, फाड़नि जो, शींहं जो या हरणियुनि जो या वाघुनि जो, उहे जानवर किथे आहिनि, उन्हनि जो छा थियो आहे। माना मतिलबु उहो हिकिड़ो इको सिस्टम जे हवाले सां जेका वैरायटी हिकिड़ी इको सिस्टम वारी हुई, उहा वैरायटी जेका आहे उहा मार जे हवाले सां मां सम्झां थो त इहे शयूं अहम आहिनि नाविल निगार जे हवाले सां, उनखे किरदारनि खे ॾिसणु। ॿियो पखी जी उमिरि जे हवाले सां बि 2-3 जॻहियुनि ते तज़ाद आहिनि, किथे ॾेखारियल त पखी 24 साल ज़िंदा रहंदो आहे, किथे ॾेखारियल त 40 साल ई पखी ज़िंदा रही सघे थो, किथे ॾेखारियल त 17-18 साल। 2-3 जॻहियुनि ते माना पखी जो जेको एज आहे, माना केतिरो अरसो उहो ज़िंदा रही सघे थो ऐं केतिरो अरसो उनजी हयाती हूंदी आहे, उनमें थोरा तज़ाद मूंखे नज़र आया। जी कलीम साहब। महिरबानी डॉक्टर साहब। उन ते मैडम ऐं ॿियनि दोस्तनि बि ॻाल्हायो आहे त उहो जेको मैडम खे जेका डेटा मिली मैडम उहा ई यूज़ कई ऐं तव्हांजी वॾी महिरबानी। अच्छा, हाणे असां जेको आहे सो पहिरीं उस्ताद निज़ामानी साहब ॾे हलूं था। उस्ताद साहब, हिन में जेको आहे सो जुड़ेजनि जी माड़ी जो जेको आहे सो ज़िक्र बि थियल आहे, जंहिं ते उहो पखी जेको आहे सो आख़िर थो ठाहे नॉविल में, त जेको आहे तव्हां हिन माड़ी जे हवाले सां असांखे ॿुधायो त उहा उनजी तारीख़ी इम्पोर्टेंस केतिरी आहे ऐं उनखे नॉविल में कहिड़े तरीक़े सां इस्तेमालु कयो आहे उस्ताद साहब? जी कलीम, हाणे इहा ॻाल्हि हीअं आहे त जेके ही माड़ियूं आहिनि जुड़ेजनि जूं, असल में उन्हनि जूं ज़मीनूं हुयूं, उते शिकार कंदा हुआ या मच्छी फसाईंदा हुआ, पोइ उते रहंदा बि हुआ। हाणे इहे ठहियूं आहिनि 1935 धारे तक़रीबन। हाणे नाविल में जेको बहस थियल आहे उते ॿुधायो थो वञे त भई जेको आहे सो इहे हिन ते बमबारी थी आहे, पोइ वरी जेको आहे सो राइटर ख़ुदि वकार हुनखे रद्द थो करे, हीरो न हिन ते बमबारी कोन्हे, हिन ते गोलियुनि जा निशान कोन्हनि, शायदि हिन जी छित जेका आहे सा बरसाति जे करे डिमोलिश थी आहे। पर हक़ीक़त इन जे उबतड़ हुई। माड़ियूं जेके ठही वियूं हुयूं त छा हो त जॾहिं अंग्रेज़ हिन मखी में पहुतो हो 1941-42 में, त मक़ामी माण्हू जेके हुआ, ख़ासि तौर ज़मींदार हुआ, इन्हनि सोचियो त हीअ जेके माड़ियूं आहिनि अंग्रेज़ जेके हिन खे इस्तेमालु कंदा हुआ या थाणो ठाहींदा हिते या पंहिंजी पनाहगाह ठाहींदा, छो न असां पाण इन्हनि जूं जेके आहिनि छितूं ख़तमु करे टोड़े खणी वञूं। पोइ धणी पाण इन्हनि जूं जेके आहिनि माड़ियुनि जूं छितूं टोड़े खणी विया हुआ ऐं उन दौर खां वठी इहे पोइ ईअं ई रहियूं। पर इन जे पासे में ॿियूं बि माड़ियूं आहिनि, उन्हनि जो ज़िक्र कोन्हे। उहे बि जुड़ेजनि जूं माड़ियूं आहिनि, उहे सिर्फ़ु थोरे ई फ़ासिले ते आहिनि, उहे अञा बि आबाद आहिनि। आबाद इन करे माना सही सलामत आहिनि, रहनि उते माण्हू कोन था, पर उहे माड़ियूं बि जेको आहे सो इन जे विच में आहिनि। हाणे ॻाल्हि इहा
आहे त इहे ख़ूबसूरत माड़ियूं जेके उन दौर खां वठी ख़तम थियूं, वरी डैम ठही वियो त माॻे ख़तम थी वियूं। हाणे नाविल में जेको इन्हनि माड़ियुनि जो ज़िक्र आहे तमामु सुहिणे नमूने सां कयल आहे, ॾाढे रोमांटिक अंदाज़ सां थियल आहे। पर हाणे जेका कंडीशन आहे उहे त बिल्कुलु अॻे जा कुझु न कुझु ठीकु हुयूं जेको नाविल में ज़िक्र आहे। हाणे त माॻे जेको आहे सो पाण भलिया हुआसीं त 60-70% हाणे तबाही जे किनारे आहिनि। पाणी जी सतह तमामु मथे चढ़ी वई आहे ऐं हिन खे जेकॾहिं बचाइण जी कोशिशि कजे, कोशिशि बि थी आहे, पर घणी हिन जी इजाज़त कोन था ॾियनि। ॿी ॻाल्हि आउं थोरो जॾहिं हिन नाविल खे असां पढ़ूं था, ख़ासि तौर ते आउं रीडर जी हैसियत सां, त मुंहिंजे साम्हूं जेके बि अंग्रेज़नि जूं लैम्ब्रेक जूं रिपोर्टूं आहिनि मक्खी जे बारे में, या जेको मक्खी हुरमक्खी खां वठी नाविल लिखियो वियो 1914 में, उनखां पोइ 3 नाविल आहिनि, यानी 2 नाविल हू ऐं 3 नाविल, सभिनी जो आउं तक़ाबली जाइज़ो थो वठां या जेके डैम ते रिपोर्टूं छपियूं आहिनि, इहे सभु शयूं मुंहिंजे साम्हूं जॾहिं अचनि थियूं त इहो जॾहिं नाविल पढ़ूं था त मूंखे ख़बर न आहे छो उनमें का अहिड़ी शइ मुंहिंजे लाइ का नई कोन थी लॻे, सवाइ डायलॉग्स या मंज़र निगारी या जेको पखी जे बारे में इंफॉर्मेशन अॻ में बि लिखी वई आहे, इनमें बि आहे। त हाणे इहे सभु शयूं जेके नाविल में आयूं आहिनि, ईअं थो लॻे त इन्हनि किरदारनि में जो आउं बि मौजूदु हुजां। मिसाल तौरु आउं इन करे थो ॾियां त जॾहिं इश्तियाक अंसारी साहिबु हिते हो त असां हुन सां गॾु हूंदा हुआसीं, कचहरियूं थींदियूं हुयूं, उनमें जेके किरदार ॾेखारिया विया आहिनि, मिसाल तौरु सारंग आहे या अली हसन आहे। अली हसन खे ॾेखारियो वियो आहे त हू हुर तहरीक जा वाक़िया पेश करे थो ॾाढो जज़्बाती अंदाज़ सां, ऐं हू जेको आहे सो नाविल में इहो बि ॾेखारियो वियो आहे त हू जेको आहे हुर वेलफेयर सोसाइटी जो सदर आहे। त इहो जॾहिं किरदार मूं पढ़ियो त असांजे हिकिड़ो मीर मोहम्मद निज़ामाणी आहे, उहो साम्हूं बि आयो, उहो हुर हिस्टोरिकल सोसाइटी जो सदर आहे, उहो इश्तियाक अंसारी साहिब सां गॾु हूंदो हो। असां बि इश्तियाक अंसारी साहिब सां गॾु सफ़र कंदा हुआसीं त इहे ॻाल्हियूं, इहे बहस में हेठि ईंदियूं हुयूं, इहो माहौलियात। हाणे उनमें सारंग जो किरदारु आहे, उनमें जो ॾेखारियल आहे कीअं माहौल दोस्त आहे, उन ते लिखे थो अछड़े थर ते मक्खी ते, उहो किरदार बि मुंहिंजे साम्हूं मौजूदु आहे, जेको अॼु बि मक्खी अछड़े थर ते लिखे पियो, उनजा किताब आया आहिनि। या अली हसन मल्ला आहे, अली हसन आहे, या करीम आहे, या अहमद आहे। इहे सभु किरदार जहिड़ा असां उन वक़्तु सभु गॾु हुआसीं, उहे जेके बि असां बहस कंदा हुआसीं, जेको बि असां जेके तहरीरियूं लिखियूं पिए, उहे जहिड़ो सभु इन नाविल में मौजूदु आहिनि। त हाणे ॻाल्हि इहा आहे त इहे सभु शयूं जेके नाविल में आयूं आहिनि, मां सम्झां थो त इनमें इहो कोन थो चई सघिजे त भई इहे के हिन में नाविल में के खामियूं आहिनि। ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ सां इन्हनि सभिनी वाक्यनि खे लेखिका जेको आहे सो सुहिणे अंदाज़ सां माना इनखे पेश कयो आहे। बाक़ी लफ़्ज़नि जी रिपीटेशन आहे, कुझु वाकिया जेके आहिनि मां सम्झां थो, जेके मूंखे मिसाल तौर में लिखियलु आहे त हुरनि खे जलावतन करे जेको आहे 1940 में जेको आहे सो वेसापुर मोकिलियो वियो। हाणे हुरनि खे रुॻो वेसापुर कोन मोकिलियो वियो, उन दौर में त 20 कैंपूं हुयूं, 8 कैंपूं हुयूं इंडिया में, मौजूदा इंडिया में, ऐं 12 कैंपूं सिंध में हुयूं। अहिड़े नमूने लिखियलु आहे त पीर साहब पागारो जॾहिं 1940 में गिरफ़्तार थियो त जेको आहे सो हुर तहरीक शुरू थी। हालांकि पीर साहब पागारो 1941 में गिरफ़्तार थियो, हुर तहरीक त अॻु में हली पए। अच्छा या अहिड़ा उस्ताद, खोड़ सारा वाक़िया आहिनि। मां हिकिड़ो जुमिलो चवंदो हलां त तव्हां शायदि हिन नॉविल खे जेको आहे सो तारीख़ जी अख सां पिया ॾिसो, महिरबानी करे हिनखे थोरो फिक्शन बि कंसीडर कंदव त तव्हांखे वरी इहे शयूं जेको आहे सो ग़लतियूं नज़र न ईंदियूं। फिक्शन में इहो थोरो डेट्स डेलिबरेटली बि अॻियां पोयां कबियूं आहिनि, छो जीअं एग्ज़ैक्ट तारीख़ माण्हू उन मां न ॻोल्हनि। इहो असां जेको आहे सो अॻु में बि इहो इन ते ॻाल्हाए चुका आहियूं हिकिड़ी स्ट्रीम में, त नाविल में जेको आहे सो हिस्ट्री खे एग्ज़ैक्ट जेको न ॻोल्हिजे। उस्ताद साहब तव्हां महिरबानी करे हिनखे एज़ अ नाविल कलीम, तौरु ट्रीट हाणे कंदो। जी 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 बिल्कुलु तव्हांजूं बिल्कुलु ॻाल्हियूं ॻाल्हि बिल्कुलु तव्हांजी जी 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 सर। तव्हांजी ॻाल्हि सही आहे, पर हाणे जिते तव्हां सन ॾियो था, डेटूं ॾियो था, नाला जेके ओरिजिनल ॾियो था, त पोइ थोरो उन ते जॾहिं उन्हनि में ग़लती थिए थी त पोइ उन ते बहस करे सघिजे थो। जी मिसाल तौरु हाणे हिन में अहिड़ा किरदार बि आहिनि जेके असली नाला ॾिना विया आहिनि। मिसाल तौरु जेको उस्ताद गुलज़ार अली ख़ान ॻाइणो हो, या हुन सां गॾु जेको आहे सो वसंत फ़कीर हो, त इहे नाला ओरिजिनल आहिनि। इहे ॿिया बि नाला कुझु जेको आहे सो वाक़िया बिल्कुलु माई भागली जो किरदार जो नालो ॾिनो वियो आहे, ओरिजिनल आहे। जॾहिं उहे उन्हनि किरदारनि जी कहाणी ॿुधाए बि उहे ओरिजिनल वाक़िया त बहस में ईंदा। बाक़ी फिक्शन जे हवाले सां त कोई इनकार कोन्हे। ऐं ईअं कोन थो चवां त हीउ नाविल जेको आहे सो सुठो कोन्हे, पर नाविल त बहितरीनु आहे। नाविल त मूंखे ॾाढो वणियो। मूं जॾहिं पढ़णु शुरू कयो, जेसि ताणी नाविल मां ख़तमु न करे सघियुसि, मूं हुनखे हथु न कढियो।
ऐं ख़ासि तौर ते मूंखे त तमामु घणो हिन में हिकिड़ी मंज़र निगारी ऐं जेको रोमांस आहे मूंखे त ॾाढो वणियो। ऐं जेके मंज़र पेश कया विया आहिनि मखी जे हवाले सां, ईअं त लॻो त जीअं असां सभु शइ ॾिसूं पिया, त ॾाढो सुहिणो माना हिन में ॿोली, जिमला ऐं मंज़र जेका मखी जी जेका आहे हिन में जेका मंज़र अक्सबंदी कई वई आहे, त मां सम्झां थो जेकॾहिं मूंखे फिल्माइजे ऐं तमामु हिकिड़ो ख़ूबसूरत माना हिकिड़ी डॉक्यूमेंट्री छा बल्कि हिकिड़ी फिल्म ठही सघे थी। ऐं नाविल जेके असांजो सांगड़ नाविल आहे या टेररिस्ट नाविल आहे, उनखां पोइ मखी जी मोकिलाणी नाविल आहे, अहिड़ो बहितरीनु नाविल आहे मां सम्झां थो, ऐं इन में को शक कोन्हे अफ़सानी अंदाज़ सां। महिरबानी उस्ताद निज़ामाणी साहब, असां वटि आख़िरी 10 मिंट बचा आहिनि। असां हिन में जेको आहे सो पंहिंजे जेके लाइव असांजा व्यूअर्स आहिनि उन्हनि खे थोरो मेंशन कंदा हलूं था, पोइ अमर लिगारी साहब ॾे अचूं था। असां वटि वफ़ा साले राजड़ साहब आहिनि जेके चवनि पिया शानदार प्रोग्राम पिया कलीम, ऐं उन खां पोइ असांजे सिंधी ॿोली जा सीनियर लेखक कहाणीकार ऐं नाविल निगार साईं रज़ाक सेतो साहब असांजा रेगुलर जेको आहे सो व्यूअर आहिनि, उहे असांखे सभिनी खे हक़ मौजूद थैंक यू सर। साईं ज़िया अबड़ो साहब असांजो जेको आहे तमामु प्यारो दोस्त नकाद, ऐं उन खां अलावा जेको आहे सो ज़राब हैदर साहब असां सां गॾु आहिनि जेके सिंधी ॿोली जा ख़ूबसूरत कहाणीकार ऐं लेखक साईं ज़राब हैदर साहब चवनि था सभिनी महिमाननि खे भलीकार थैंक यू वेरी मच सर। उन खां पोइ मैडम नुसरत चांडियो साहिबा असां सां गॾु आहिनि जेको आहे सो मैडम बि पाण तमामु ज़बरदस्त कहाणीकार आहिनि सिंधी ॿोली जूं। प्यारी अदी शबनम जी सलाम ऐं मुबारकूं, ही मैडम नुसरत चांडियो कमेंट कयो आहे। ऐं उन खां पोइ सिंधी ॿोली जा सीनियर साहब बि ऐं ख़ूबसूरत लेखक साईं नियाज़ पावर साहब असांखे ॿुधी रहिया आहिनि। साईं चवनि पिया त अहम नाविल डिस्कशन ज़रूरी हो। जी सर, बिल्कुलु असां हिन नाविल ते भरपूर अंदाज़ में डिस्कस करे रहिया आहियूं। असां वटि बाक़ी आख़िरी कुझु मिंट बचा आहिनि। असां सां गॾु असांजो तमामु प्यारो दोस्त एहसन कासिम माका साहब गॾु आहिनि, उहे चवनि पिया बहितरीनु प्रोग्राम साईं, थैंक यू वेरी मच सर। ऐं हिकिड़ो ॿियो सिंधी ॿोली जो ख़ूबसूरत कहाणीकार साईं हाजी शाद राजड़ साहब जेको आहे सो उहे बि असांजा रेगुलर व्यूअर आहिनि, भलो सिलसिलो, थैंक यू वेरी मच साहब। उन खां पोइ हंसराज राज साहब आहिनि असां सां गॾु, उहे बि असांखे ॾिसनि पिया तमामु बहितरीनु। उन खां अलावा सिंधी ॿोली जो हिकिड़ो ॿियो सुहिणो नाविल निगार ऐं कहाणीकार साईं इब्राहिम खल साहब उस्ताद निज़ामाणी सुठी तशरीह कई ऐं माग मकाननि बाबति ॼाण ॾिनी। जी सर, बिल्कुलु उस्ताद साहब इन हवाले सां हिकिड़ो जामे कमु कंदा रहनि था ऐं उहो जूंगार रिसाले सां गॾु उन्हनि जूं ॿियूं लिखणियूं बि पढ़ण वटा आहिनि। अच्छा, उन खां पोइ जेको आहे असां सां आसिफ़ कुंबर साहब गॾु आहिनि जेके चवनि था त डेमोग्राफिक एंड इंफॉर्मेटिव नाविल। जी सर, बिल्कुलु हिकिड़ो ज़बरदस्त नाविल आहे। उन खां अलावा मैडम खुशबू बलोच जेका आहे सिंधी ॿोली जी कहाणीकार आहे, मैडम खे सलाम थी चवनि। ऐं उन खां पोइ सिंधी ॿोली जा जेको आहे सो तमामु ख़ूबसूरत कहाणीकार ड्रामा निगार ऐं जेको आहे सो राइटर साईं हफ़ीज़ कुंबर साहब असां सां गॾु आहिनि। ऐं साईं नाविल पुछी रहिया आहिनि त साईं हीउ जेको नाविल आहे मैडम शबनम गुल जो नाविल आहे मखी खां मोकिलाणी, इहो माए पब्लिकेशन वारनि छपरायो हो ऐं जेको आहे सो उन नाविल ते अॼु असांजो डिस्कशन थी रहियो आहे। ऐं उन खां अलावा जेको आहे सो मैडम खुशबू बलोच सिंधी ॿोली जूं ज़बरदस्त कहाणीकार आहिनि, उहे चवनि थियूं त हिकु मुनफ़रिद नाविल जेको जदीद सकाज़नि खे पूरो करे थो, ज़बरदस्त। अच्छा, जदीद तक़ाज़नि खे पूरो करे थो, ज़बरदस्त। अच्छा, उन खां पोइ जेको आहे सो मैडम तहमीना मुफ्ती साहिबा सिंधी ॿोली जी जेको आहे सो मुहक़िक़ ऐं तमामु सीनियर राइटर असांजूं मैडम तहमीना मुफ्ती साहिबा चवनि पियूं ब्यूटीफुल, थैंक यू वेरी मच मैडम, तव्हां असांखे ॿुधी रहिया आहियो। ऐं ॿ दोस्त आहिनि बाक़ी, हिकिड़ो आहे साईं जुमन अहमदाणी साहब, साईं पाण बि जेको आहे सो कहाणीकार आहिनि सिंधी ॿोली जा तमामु ज़बरदस्त। जुमन अहमदाणी साहब भलीकार, ज़बरदस्त डायलॉग, थैंक यू वेरी मच सर। ऐं आख़िर में असांजे नसरी नज़म जो ख़ूबसूरत शाइर ऐं कहाणीकार वफ़ा साले राजड़ साहब राजपर साहब सॉरी, बहितरीनु प्रोग्राम प्यारा, थैंक यू वेरी मच सभिनी दोस्तनि जी जिन कमेंट कया आहिनि। असां वटि आख़िरी 5 मिंट बचा आहिनि। असां जेको आहे सो अमर साहब ॾे हलूं था। अमर साहब, तव्हांजा हिन नॉविल जे हवाले सां क्लोज़िंग रिमार्क्स, पोइ वरी असां जेको आहे सो आख़िरी 2-3 मिंट मैडम ज़ुबैदा मेतलो खां हिन जेको आहे स्ट्रीम जे हवाले सां क्लोज़िंग रिमार्क्स वठंदासीं। अमर साहब।
हाँ सर कलीम साहब असल में छा आहे त नाविल ते सभ खां वधीक जेको टाइम थी वियो आहे कंज़्यूम, उहो नाविल जी रुगो कहाणी ऐं उन जा जेके मतिलबु थीम्स आहिनि उन ते घणो ॻाल्हायो वियो आहे। अच्छा टेक्निकल पासनि ते घटि सफ़ा माना टाइम ॾिनो वियो आहे उनखे न। ऐं तव्हां मूंखे बि हुन फिश ईगल ते ई महदूद करे छॾियो, इन करे आउं बि जेको आहे महदूद थी वियुसि उते ई। सो हाणे इहो आहे त आउं हिन नाविल खे अञा हिकिड़े ॿिए एंगल खां ॾिसां थो। टाइम बि तव्हां वटि तमामु थोरो आहे। असुल में हिकिड़ो असां वटि टर्म सर तव्हां भले पंहिंजी लिटरेचर में ॻाल्हि पूरी इस्तेमालु करे वठो। जी जी। हा असुल में हिकिड़ो टर्म असां इस्तेमालु कंदा आहियूं त जेको अदब में मक़ामियत जेका आहे उनखे रीजनल लिटरेचर जे हुन में खाने में ईंदो आहे। जीअं अमेरिकन लिटरेचर आहे उनमें साउथ जो ज़िक्र आहे त उहो हिकिड़ो उन में ख़ासि हिकिड़ो इहो टर्म पैदा थियो आहे। अदब जो हिकिड़ो तमामु वॾो हिसो जेको आहे हुन मक़ामियत जे हुन में अचे थो, त आउं उनखे इन हुन में ॾिसां थो। त हाणे मक़ामियत में थींदो ईअं आहे त जेको लिटरेचर इन एंगल सां तख़लीक़ थींदो आहे त उहो ज़्यादातर जेकॾहिं आउं थोरो उनखे इन एंगल सां ॾिसां त पर्टिकुलर कंहिं जाग्राफिक रीजन जेको आहे उनखे रिप्रेज़ेंट कंदो आहे। ऐं उहो जेको रीजनल लिटरेचर आहे अक्सर जेको आहे उहो पर्टिकुलर एरिया ऐं राइटर जेको आहे उन में उन एरिया जे जेको आहे उनजो कस्टम्स आहिनि या डायलेक्ट आहे या उते जो जेको बिहेवियर आहे, जेका कम्यूनिटी आहे उनजो, ऐं उनजो हिस्टोरिकल बैकग्राउंड जेको आहे उन रीजन जो जेको आहे उहो उन में ॾियण जी कोशिशि कंदो आहे। त उन में लोकल कलर जेको आहे उहो वधीक जेको आहे नुमाया हूंदो आहे। त आउं सम्झां थो हिन नाविल में बिल्कुलु ईअं ई आहे। त हिते छा आहे त जेके बि मेन कैरेक्टर आहिनि उहे सभु ॿाहिरियां था अचनि, ऐं हिते जेको मखी जो एरिया आहे उन जा नाला ऐं जोग्राफिकल सेटिंग, उन खां अलावा उन जा टोटल जेके माग मकान आहिनि उहे टोटली ओरिजिनल नालनि सां आहिनि। ऐं एतिरे क़दुरु जो जोणेजन जूं माड़ियूं ऐं जेको फिश ईगल आहे इहो बि ओरिजिनल आहे। त हाणे तव्हां ॾिसो जॾहिं सेटिंग ऐं बाक़ी सभु शयूं जेकॾहिं ओरिजिनल आहिनि, तव्हांजो जोग्राफिकल खितो ओरिजिनल आहे, तव्हांजी मक़ामियत ओरिजिनल आहे, त सवाइ कैरेक्टर्स जे नालनि जे तब्दील थियण जे बाक़ी सभु शयूं ओरिजिनल आहिनि। ऐं कैरेक्टर्स जे जेके आहिनि उहे जीअं अदी शबनम चयो त उन में बि जेको कैरेक्टर वकार जो आहे उहो बि उन में ज़ाहिर आहे उहो ओरिजिनल हूंदे बि उन में फिक्शन बि मौजूदु आहे। ज़रूरी न आहे त उन में सभु शयूं सही हुजनि, मैडम इहा ॻाल्हि कई। त चवण जो मतिलबु आहे त उहो बि उन में बायोग्राफिकल टचिस आहिनि। त आउं ऑटोबायोग्राफिकल इन करे नथो चवां त ज़ाहिर आहे त थर्ड पर्सन जेको आहे ओमनी सां असां चवंदा आहियूं नैरेटर, उन हवाले सां लिखियो वियो आहे। छो त कुझु कैरेक्टर्स जे अंदरि में झातियूं पातियूं वियूं आहिनि न, त इन करे किरदार हर कैरेक्टर खे मुख़्तलिफ़ एंगल्स खां ॾिसण जी जेका आहे नैरेटर जेका आहे कुवत रखे थो। त इन हिसाब सां त हिकिड़ो सीमी ऑटोबायोग्राफिकल या बायोग्राफिकल नावेल आहे। त चवण जो मुंहिंजो मतिलबु आहे जॾहिं तव्हां ॿाहिरियां सभु कैरेक्टर मेन ॿाहिरियां आणियो था त मक़ामी जेके कैरेक्टर आहिनि उन्हनि खे हिते उहो छा थियो आहे जो नावेल में मेजर कैरेक्टर जॾहिं तव्हांजा ॿाहिरियां अचनि था त तव्हां ॿाहिरि खां वेही ॾिसो था उन एरिया खे, जेको एरिया हिकिड़ो ख़ासि लोकेशन में आहे, त उतां जा जेके मक़ामी किरदार आहिनि उहे किरदार जेके आहिनि हिन नाविल में डमी थी विया आहिनि, माना उहे उभरी न सघिया आहिनि। ऐं हुजण ई खपंदो त हिन नाविल खे स्ट्रांग करण लाइ कंहिं मक़ामी किरदार खे जेको आहे तव्हां उभारियो आहे। छो त ही फिक्शन सिर्फ़ु ख़ाली फिक्शन न आहे, हिन सां गॾु फैक्ट्स मौजूदु आहिनि। मां तव्हां सां ॻाल्हि कई न त छो त रीजनलिज़म में इहो थींदो आहे त लोकल कलर जेको आहे वाज़े हूंदो आहे, माना इहो मथे उभरियल हूंदो आहे। त इन करे टेक्निकल लिहाज़ खां जेके मक़ामी किरदार आहिनि उहे किरदार बि ज़ाहिर आहे उन्हनि खे सिर्फ़ु हुनजा नाला चेंज कया विया आहिनि, पर उन किरदारनि खे उभारियो न वियो आहे ऐं ॾेखारियो वियो आहे त उहे सभु किरदार जेके आहिनि उहे वकार जे सरपरस्ती में, वकार जे हुन में जेको आहे उहे कमु था कनि ऐं सिखनि था। त हक़ीक़त में जेकॾहिं तव्हां सभु माण्हुनि खे हिकिड़े हीरो जे अंडर में ॾियो था त उहे किरदार उभरी न सघंदा। मक़ामी किरदार न उभरण न सघण जे करे जेको मक़ामी जेको पॉइंट ऑफ व्यू आहे उहो बि जेको आहे एतिरो स्ट्रांग न थी सघियो आहे।
त इन करे जेको हीअ उस्ताद बि ॻाल्हायो पिए ऐं साईं डॉक्टर मुबारक साहब बि जेका ॻाल्हि कई पिए त जेका थीम्स में जेको पखी जी ॻाल्हि जेका कई वई आहे उन खां वधीक जेका ॻाल्हि आहे उहा असुल में डेम जी आहे। डेम जा इश्यूज़ आहिनि, माण्हुनि जा जेके मसइला आहिनि उहे आहिनि। अमर त हाणे उन सॉरी जी तव्हांजी ॻाल्हि कटियूं पिया, असां टाइम जे हवाले सां सफ़ा डेड लाइन ते पहुची चुका आहियूं। असां जी जेको आहे सर, सो 1.5 मूंखे कलाक तव्हां बर्बाद कयो। हिकिड़ो मिंट ॾियो त जी आउं पंहिंजो समअप कयां। जी हिकिड़ो मिंट जी समय। सर जी जी त मुंहिंजो जेको आख़िरी पॉइंट इहो आहे त जेको वकार जो कैरेक्टर आहे उन में बि जेको आहे तज़ाद आहिनि। मिसाल जे करे लोकल माण्हुनि जी जेका स्ट्रगल आहे, जेका मूवमेंट ॾेखारी वई आहे नाविल में, त वकार जेको आहे उनखे बजाए उन छो त उहा एंटी डे मूवमेंट आहे, त उहा एंटी डे मूवमेंट खे वकार जेको आहे उहो एज़ ए हीरो जेको आहे उनखे दॿाए थो। हू चए थो माण्हुनि खे जेको आहे ईअं न करणु खपे ऐं माण्हुनि खे पीसफुल रहणु खपे ऐं माण्हुनि खे जेको आहे पंहिंजे हक़नि लाइ सिर्फ़ु करणु खपे। त चवण जो मतिलबु आहे त जेकॾहिं उन मूवमेंट खे जेकॾहिं थोरो वधीक उभारजे हा, हालांकि आख़िर में वकार जेको आहे उनजो साथ ॾिए थो, पर उहो बि हिकिड़े लिमिटेशन्स ताईं ॾिए थो। त चवण जो मतिलबु आहे त इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि जे करे मक़ामी शयुनि खे जेको आहे उहो दॿायो वियो आहे नाविल में, जंहिंजे करे जेको लोकल असां जेको पॉइंट ऑफ व्यू मखी जो पॉइंट ऑफ व्यू आहे या उहो माना एतिरो घणो न उभरी सघियो आहे। जेको असुल कैरेक्टर मखी जो आहे उहो त रेज़िस्टेंस जो कैरेक्टर आहे न, उहो त वेड़हांद जो कैरेक्टर आहे, उहो रेज़िस्टेंस जो जेको आहे पॉइंट ऑफ व्यू आहे। पोइ इन नाविल खे थोरो जेको आहे उहो रोमेंटिक साइड ॾांहुं जेको आहे टिल्ट कयो वियो आहे, जंहिंजे नतीजे में जेका असल ॻाल्हि आहे, असल जेका स्पिरिट आहे मखी जो, जंहिंजी लोकेलिटी खे जेको आहे ख़ासि अहमियत ॾिनी वई आहे नाविल में, उहा हैसियत हासिल न करे सघी आहे जेका हुनखे करणु खपंदी हुई। त इन करे आउं सम्झां थो त इहे शयूं अहिड़ियूं हुयूं जेके थोरो उन ते वर्कआउट कजे हा, या त आउं सम्झां थो हीउ नाविल जेको आहे उहो अञा वधीक स्ट्रांग ऐं हिकिड़ो बहितर नाविल थी सघे हा। थैंक यू वेरी मच अमर साहब। असांजा उर्दू ॿोली जा तमामु ख़ूबसूरत नाविल निगार रफ़ाकत हयात साहब असां सां गॾु आहिनि। उहे चवनि था त आपका ये सिलसिला बहुत शानदार है, इसे जारी रहना चाहिए। जी रफ़ाकत भाई, हम इसे जारी रखने की कोशिश करेंगे। और उस हवाले से ये आज हमारी 13th स्ट्रीम थी जो हमने लाइव की है अभी। और हम ये दोस्तों असां ये स्ट्रीम बस ख़त्म करण वारा आहियूं। आख़िर में असां सिर्फ़ु मैडम ज़ुबैदा मैतलो खां उन्हनि जा हिन स्ट्रीम जे हवाले सां कमेंट्स वठंदासीं जेकॾहिं मैडम ॾियणु चाहिनि त, ऐं ॿियो वरी लास्ट में असां मैडम शबनम गुल खां हिन स्ट्रीम जा हवाले सां कमेंट्स वठंदासीं। पहिरीं मैडम ज़ुबैदा। मैडम हा कलीम, ॾाढो सुठो प्रोग्राम आहे तव्हांजी वॾी मैडम महिरबानी। ज़ुबैदा मैतलो साहिब। हा आवाज़ अचे थो कलीम? हेलो जी जी मैडम, तव्हांजो हा आवाज़ अचे पियो। हा त ही जी प्रोग्राम मैडम, तव्हांजो आवाज़ अचे पियो। तव्हां जेतिरा बि प्रोग्राम ॾेखारिया आहिनि मां सभु ॾिठा आहिनि तक़रीबन, ऐं मूंखे ॾाढो सुठो थो लॻे त परे खां वेही करे मूंखे तव्हां सभिनी अदीबनि सां अदब सां कनेक्ट कयो आहे। तमामु सुठो थो लॻे, तव्हांजी वॾी महिरबानी। ऐं ख़ासि तौर अॼु शबनम जे हिन प्रोग्राम में मां पाण लाइव आई आहियां, छो त मूंखे शबनम जी ॾाढी सिक बि लॻी हुई ऐं शबनम जो मूंखे लिटरेचर हमेशह वणियो आहे, मां दिलि सां पढ़ियो आहे। ऐं अफ़सोस आहे मां इहो नॉवेल न पढ़ी सघी आहियां। महिरबानी महिरबानी। जी थैंक यू वेरी मच मैडम ज़ुबैदा मैतलो साहिबा, तव्हांजी वॾी महिरबानी। तव्हां असांखे टाइम ॾींदा आहियो ऐं तव्हां असां सां गॾु हूंदा आहियो लंडन खां। तव्हांजी वॾी महिरबानी। तव्हां जो किताबु यारम प्यारम बि छपजी चुको आहे, तवील कहाणियुनि जो किताबु आहे, ऐं असां कोशिशि कंदासीं त जल्दी उन ते बि हिकिड़ी स्ट्रीम कयूं, उन में बि तव्हां असांजो साथ ॾिजो। असां मैडम शबनम गुल खां जेको आहे सो हिन स्ट्रीम जे हवाले सां लास्ट कमेंट्स वठूं था, पोइ वाइंड अप था कयूं। मैडम प्लीज़। जी, मां अव्हां सां अॻु में बि इहा ॻाल्हि कई त जीअं त सागर जा जेके रहवासी आहिनि उहे उन जेका बि मूवमेंट हुई या जेको बि हुते उन्हनि खे मसइला हुया उन खे वधीक बहितर तौर ते सम्झी सघनि था ऐं उन खां हू वाक़िफ़ बि आहिनि। बाक़ी आख़िर में इहो चवणु चाहींदसि त हिन किताब में कुझु मसइला हुया प्रिंटिंग जा। हाणे हिन में कुझु कापियूं अहिड़ियूं हुयूं जिन में तक़रीबन 15 खां 20 पेजिस ग़ाइबु हुया।
ऐं किथे 20 पेज वरी साॻा ई अॻिते रिपीट थिया आहिनि त ऐं कुझु वरी बिल्कुलु सही आहिनि, छो त मां जॾहिं इहे कुझु घुराया हुया त उन में कुझु त बिल्कुलु सही आहिनि, स्मूथली कहाणी हले थी आख़िर ताईं, कुझु में पेपर गुम थी था वञनि पेजिस जंहिंमें उन कहाणी ते बि असरु पवे थो, ऐं इन खां अलावा वरी 10 पेजिस जेके आहिनि वरी रिपीट था थियनि, त ईअं थो लॻे त ॼण वरी साॻियूं ॻाल्हियूं रिपीट थी वियूं आहिनि। त बहरहाल इहे कुझु उणायूं हुयूं जेके प्रिंटिंग जे हवाले सां बि। बाक़ी तव्हां जेको बि ॻाल्हायो तमामु बहितरीनु ॻाल्हायो ऐं तव्हांजी राय तमामु मूंखे सुठी लॻी। ऐं जीअं त हाणे इन शइ खे वरी बहितर नथो बणाए सघिजे, पर ईअं ज़रूरु आहे त जेकॾहिं अॻिते हली वरी मूं को सागड़ ते को नॉवेल लिखियो त जीअं हिन नॉवेल वक़्तु लिखण वक़्तु मूंखे हिकु कमी महसूसु थी त मां माण्हुनि सां ॻाल्हायां इन बारे में, त उहो हिकिड़ो ख़्यालु महसूसु थियो त उन्हनि जो पंहिंजो पॉइंट ऑफ व्यू छा आहे ऐं उहे छा था मूंखे सजेस्ट कनि। पर हिन प्रोग्राम खां पोइ मां सम्झां थी त हिन वरी जेकॾहिं मां को अहिड़ो थीम लिखियो ऐं आहे मुंहिंजे ज़हन में त मां ज़रूरु ॻाल्हाईंदसि ऐं हुननि खां उन्हनि जा बि जेके पॉइंट ऑफ व्यू आहिनि उहे ज़रूरु मां वठंदसि। ऐं तव्हांजी तमामु घणी महिरबानी त तव्हां मखी खां मोकिलाणी खे स्पेस ॾिनो ऐं मूंखे पंहिंजी ॻाल्हि चवण जो मौक़ो ॾिनो। तमामु घणी महिरबानी। थैंक यू वेरी मच मैडम, तव्हां असांखे टाइम ॾिनो, तव्हां तमामु ज़बरदस्त हिन नाविल जे हवाले सां गुफ़्तगू कई, तव्हांजी वॾी महिरबानी। दोस्तो, असांजी जदीद सिंधी नाविल जे हवाले सां थींदड़ तजुर्बनि में 13वीं स्ट्रीम हुई जेका असां अॼु मैडम शबनम गुल जे नाविल मक्खी खां मोकिलाणी ते कईसीं। ईंदड़ हफ़्ते दोस्तो असां रसूल मेमन साहब जे नाविल कुता ते स्ट्रीम कंदासीं, उन में जेको आहे सो असां गॾु हूंदासीं तव्हां सां 7 वॻे शाम जो छंछर ते। ऐं दोस्तो मां आख़िर में मैडम शबनम गुल साहिबा, उस्ताद निज़ामाणी साहब, साईं अमर लिगारी साहब, मैडम ज़ुबैदा मेतलो साहिबा ऐं डॉक्टर मुबारक लाशारी ऐं अख्तर हफ़ीज़ साहब जो थोराइतो आहियां। तव्हां सभिनी दोस्तनि जी वॾी वॾी महिरबानी। दोस्तो, जीए सिंध, जीए सिंधी ॿोली।